सभिनी खे भलीकार सिंध एक्सपीरियंस जी पॉडकास्ट में असांजो अॼु महिमान आहे अमर फयाज़ बुरड़ो। पाण जी ॾाढी डिफरेंट क़िस्म जी हैसियत आहे, ख़ासि तौर ते सिंधी ॿोलीअ खे नए दौर में अचण जी में आण जी डिजिटल वर्ल्ड में ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस यू नेम इट उन में इलाही वॾो कमु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु अकेलो माण्हू त करे नथो सघे, उन्हनि जी ॾाढी सुठी टीम आहे। साईं, तव्हां पंहिंजे पहिरियों ॿुधायो इंस्टीट्यूट जे बारे में, त पोइ वरी अॻे ॻाल्हि वधाईंदासीं। हा बिल्कुलु। असल में छा हुयो त हे इंस्टीट्यूट क़ाइमु थियो आहे 2017 में, ऐं 2016 में असां सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में, मां त इंडियन में हूंदो हुयुसि IT स्पेशलिस्ट। पोइ हुते साईं सरदार शाह साहिब जेको इंडियन में कल्चर डिपार्टमेंट जा मिनिस्टर हुया, पोइ उन्हनि खे प्रेज़ेंटेशन ॾींदे मां ई गुज़ारिश कई हुई त सिंधी ॿोलीअ खे जेको आईंदो आहे सिंधी ॿोलीअ सो हे काल अची वई हली। बहरहाल सो मां साईं जन खे इहा गुज़ारिश कई हुई त पंहिंजो जेको हे आईंदो आहे इहो स्क्रीन सां लॻा पियल आहे, ऐं जेकॾहिं असां सिंधी ॿोली कागज़ खां फेरे ऐं स्क्रीन ते जेकॾहिं बचायासीं ऐं उहो ई आंदीसीं, जेका सिंधी ॿोली लहणे थी पई, त उन जे लाइ तव्हांखे हिकिड़ो लैंग्वेज इंजीनियरिंग जो इंस्टीट्यूट हिते क़ाइमु करणो पवंदो। ॿुधायो पंहिंजे इंस्टीट्यूट जे बारे में, त उहो कीअं क़ाइमु थियो ऐं उहो छा पियो करे, ऐं कहिड़ा कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां अञा ताईं करे चुका आहियो सिंधी ॿोली खे डिजिटल दौर में दाख़िल करण जूं। हलो साईं, हे त तमामु डिघो सवाल। जी सवाल जे अंदरि सवाल, उन्हनि जे अंदरि ॿिया बि सवाल तव्हां विझी छॾिया आहिनि। जंहिं जी। चइबो आहे न, दॿली अंदरि दॿली। ख़ैर त पाण पहिरियों इदारे खे था ॾिसूं त जी 2016 में असां तिंडियन में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हूंदा हुआसीं। पोइ जीअं ई गवर्नमेंट जो तिंडियन में मिनिस्टर हूंदो हुयो, सिंध गवर्नमेंट जो सकावत खाते में साईं सरदार अली शाह साहिब, उहे आया। पोइ जेको कंप्यूटिंग, सिंधी कंप्यूटिंग जे हवाले सां जेका उनखे पेशकारी ॾिनीसीं, प्रेज़ेंटेशन ॾिनीसीं, उन में असां साईं खे गुज़ारिश रखीसीं त बाबा जेकॾहिं सिंधी ॿोलीअ खे हाणे कागज़ घणो वक़्तु न बचाए सघंदो, कागज़ आर्काइवल जो हिसो आहे, पर जंहिं तरफ़ दुनिया वञे थी साइबर तरफ़, वरी उन खां पोइ जेका पोस्ट ह्यूमनिस्ट जेको कल्चर डेवलप थींदो थो वञे, जंहिंमें मशीन ॾाढो अॻिते आहे, उन मशीन खे, उन साइबरेज खे, उन AI जेका मसनूई ज़हानत आहे, इन खे सम्झाइण जे लाइ सिंधी ॿोलीअ जो सॼो तदारुक मटिबो। ऐं जेको मौजूदा सिलसिलो आहे, पाण किताबनि मथां किताब लिखंदा था रहूं, दैट्स फाइन, किताब ज़रूरु लिखिजा, पर इन किताबनि जो तनासुख जेको आहे, जेको रीइनकारनेशन आहे, जनम आहे, उहो जेका स्क्रीन तरफ़ न वियो त असांजी सिंधी ॿोली ॾाढी पोइते हटी वेंदी। ऐं हिकिड़ो वॾो हिकिड़ो ईअं एटम बम जे स्पीड सां हिकिड़ी जेका रश आहे, जेका AI जी, जंहिंमें सॼा असांजा ज़िंदगीअ जा नाता धंधा जेके आहिनि से मटे जम खाई उॾाए था पिया वञनि, त उन पासे ॾे जेकॾहिं असां सिंधी ॿोलीअ खे आणींदासीं त आउं भायां थो त सिंधी ॿोलीअ खे हिकिड़ो नओं हिकिड़ो रूप मिली सघंदो, बची वेंदी आहे। पोइ शाबस आहे साईं सरदार शाह साहिब जिन खे, जिन मैकेनिकल इंजीनियरिंग, पाण माशाल्लाह सां सिविल इंजीनियर आहिनि, पाण वकील आहिनि, घणा खेनि पंहिंजूं ॼाणूं आहिनि, पर उहो सिविल इंजीनियरिंग अ पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, इनखे हटाए करे हुन ॻाल्हि खे सम्झी वियो हलियो त यार हे ॻाल्हि बिल्कुलु दम आहे। पोइ लिहाज़ा उन्हनि पंहिंजे प्रोग्राम में साईं सरदार शाह साहिब ऐलान कयो त तव्हां प्रोपोज़ल ॾियो, त तव्हां छा था करणु चाहियो, कीअं करणु था चाहियो। पोइ मथे ई हफ़्ते में सेप्टेंबर हुयो, सेप्टेंबर 2016 जी ॻाल्हि। पोइ साईंअ खे ऐं प्रपोज़ल ॾिनो त जेको सिंधी ॿोलीअ खे जेको हिन स्क्रीन ते आणण वारो माण्हू अब्दुल माजिद भुरगड़ी साहिब, हुनखे ट्रिब्यूट मिलियो ऐं हे जेको आहे इदारो क़ाइमु थिए। पोइ हिते अब्दुल माजिद भुरगड़ी, जंहिं MB सिंधी, जंहिं पहिरियों दफ़ो स्क्रीन ते सिंधी ॿोली आंदी, उन जे नाले ते रखी असां हे इदारो गवर्नमेंट ऑफ सिंध ठारायो। 2017 में पंहिंजो बिल्डिंग जो इफ़्तिताह थियो, आई मीन बिल्डिंग जी फाउंडेशन थी, ऐं 2020 ताईं बिल्डिंग तयारु थी वई हली।
लिहाज़ा 2021 में मां ऐं उबैद फहीम मुंहिंजो साथी आहे, उहे आयासीं, बिल्डिंग में अची वेठासीं। लिहाज़ा 2021 खां असां बाक़ाइदा नमूने सां हिन जी इंजणकारी, मैकेनाइज़ेशन या जेको ह्यूमन लैंग्वेज टेक्नोलॉजी आहे उन ते असां कमु शुरू कयोसीं, 2 ॼणनि खां शुरू कयोसीं। पोइ आहिस्ते आहिस्ते टीम, तव्हांखे ख़बर आहे पाण त पाकिस्तान जी का बि यूनिवर्सिटी लैंग्वेज इंजीनियरिंग या कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स ते को वॾे पैमाने ते कोन थी के कोर्सिस कराए या डिसिप्लिन में के सब्जेक्ट्स विझे। सो लिहाज़ा जेको अब्दुल माजिद बरगड़ी साहिब हुयो, उहो बि बुनियादी तौर ते कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स जो माण्हू न हो, कंप्यूटर साइंस जी का डिग्री कोन, सो हिकिड़ो कमीशन ऑफिसर हुयो, इनकम टैक्स में कमिश्नर हुयो। लिहाज़ा ईअं ई असां हिन खे कम खे अॻिते वधायोसीं ऐं माण्हू आहिस्ते आहिस्ते उन्हनि खे पर ट्रेन माजिद करण साहब लॻा। जेको आहे माइक्रोसॉफ्ट सां गॾिजी कमु न कंदो हो कंहिं लिंग्विस्ट जी हैसियत में? न, अच्छा जॾहिं शुरूअ में माजिद साहब जेका 1987 में सिंधी मैकिनटॉश ते आंदी हुई अच्छा ऐं तिन में माइक्रोसॉफ्ट में न हुई। जी हा। अच्छा उन खां पोइ जीअं माइक्रोसॉफ्ट में आई त वरी 2001 में जीअं यूनिकोड में सिंधी ॿोली रिकग्नाइज़ थी वई हली, कोड अॻ में अलॉट थियो, ISO में यूनिकोड में जेका अरबीअ जा अखर आहिनि उहे जी सॼा पइजी विया आहिनि। जेको फॉन्ट जेको यूनिकोड ते ठहे पियो, यूनिकोड जो जेको स्ट्रक्चरल कोड हुयो, उनमें फर्स्ट कयो खे घटि था पिया लिखूं, चेचतूं था पिया लिखूं, बेबोलो था पिया लिखूं, त उनखे ठाहिण में या जेको उनजो इंस्टॉलर आहे तव्हांजे कंप्यूटर में विझण लाइ, हुनमें जी माजिद साहब कयो। ऐं डेफिनेटली माइक्रोसॉफ्ट जो जेको घण ॿोलियाई मल्टाइलिंगुअल जेके नालो आहे, मूंखे एग्ज़ैक्टली नालो विसरी वियो आहे, हुन सां मुस्तक़िल लव चढ़ में रहे। ऐं जेको माइक्रोसॉफ्ट ऐं सेल हिकिड़ी ॿियो इदारो हुयो, हुन सां गॾिजी जेको कमु कयो त ईअं सिंधी ॿोली हुन में अची वई हली, विंडोज़ में, मैकिनटॉश में त हुई अॻ में। ऐं उन खां पोइ जेके ॿिया दुनिया जा जेके वॾा जेके टेक जायंट्स आहिनि, लाइक गूगल आहे, लाइक आईएसओ वारा आहिनि, उन्हनि जो आहे क्रोम आहे, इहो क्रोम ऑपरेटिंग सिस्टम आहे, उन में जी आहिस्ते आहिस्ते सिंधी अचणु शुरू थी वई हली। हिन जो जेको बुनियादी जेको पथर हुयो उहो माजिद साहब विधो हुयो 1987 में। ऐं ठीकु 1987 खां पोइ जेको 2001 में यूनिकोड में आई, उन खां पोइ जेको वॾो जंप खाधो हुयईं 2016 में तस्वीर खे सिंधी लिखत, आई मीन इमेज खे मशीन पढ़णु शुरू कयो, आहे अच्छा सिंधीअ में लिखियल हुयो। त अव्हां केरु आहियो, जेकॾहिं सिंधीअ में को लिखे थो अलिफ वाव हे अलिफ नून, अव्हां केरु आहियो, त इनखे टेक्निकल ॿोलीअ में चइबो आहे OCR, ऑप्टिकल कैरेक्टर रिकग्नाइज़र। जी उहो असां डेवलप कयोसीं ऐं 2019 में असां वरी उनखे गूगल में सबमिट कयोसीं। ऐं 2021 में त माशाल्लाह असां वरी आबताब सां OCR कमु करणु लॻो आहे, इंजिन जेका ज़बरदस्त क़िस्म जी थी। वरी असां हिन ई इदारे में वेही OCR खे असां ऑफलाइन सॉफ्टवेयर ठाहे रखियोसीं पब्लिक खे त मुफ़्त में डाउनलोड कनि। लिहाज़ा ऐं वरी उन खां पोइ जेको 2023 ऐं 24 में जेका सिंधी ॿोली AI जे मुख़्तलिफ़ सिरिश्तनि में अची वई आहे, त इहो जेको सिंधी ॿोलीअ जो सफ़र आहे आहिस्ते आहिस्ते, हुन में क़दरे थोरो की घणो रहियो आहे हथु। अच्छा त मूंखे इहो ॿुधायो त छो त तव्हां पाण बि चवंदा रहियो ऐं ॿिया बि दोस्त चवंदा आहिनि त बाबा जेके सिंधी अख़बारूं आहिनि या किताब आहिनि उन्हनि खे इमेज न कयो, स्कैन न कयो, इनखे लिखो ताकी जेके सर्च इंजन आहिनि, गूगल आहे, बिंग आहे या ॿियूं, उहो उनखे पढ़ी सघनि ऐं पोइ रिज़ल्ट में उनखे आणे सघनि। त छा हाणे उहा ई रिकमेंडेशन अञा तव्हांजी आहे या तव्हां चओ था त को मसइलो कोन्हे, अगरि को PDF रखे थो या स्कैन थो करे सिंधी कोई किताब अख़बार, को मसइलो कोन्हे? न, ईअं कोन्हे। असुल अच्छा में उहा रिकमेंडेशन अॼु उअं ई आहे, उन अच्छा हुजत सां उन ई जॻह ते उते ई आहे। अच्छा ॾिसो, जेके दुनिया जूं जेके सर्च इंजिन्स आहिनि या जेके दुनिया जा जेके लार्ज लैंग्वेज मॉडल्स आहिनि, जीअं ओपन AI जो लार्ज लैंग्वेज मॉडल इहो आहे चैट GPT, जी गूगल जो जेको लार्ज लैंग्वेज मॉडल आहे जेमिनी, जी उहे जेका लैंग्वेज खणनि था, ॿोली खणनि था, मवाद खणनि था, उहे इंटरनेट ते अवेलेबल मवाद खे था ॾिसी खणनि, ठीकु आहे जी न? जी त उहे जेको टेक्स्ट आहे उनखे पुल था पिया कनि। हम्म, असां वटि इहो साने हुआ, बदकिस्मती आहे या छा आहे, त जेको हिते मुदई सुस्त गवाह चुस्त जी आहे, जेको असांजा मीडिया ई इदारा आहिनि, इन शइ जी अञा उन जेका हसासियत आहे उन जा अञा वीचारनि खे का ख़बर कोन्हे। हम्म, हू अञा ताईं प्राइमरी मसइलनि में फाथा पिया आहिनि। हुन लाइ इहो वॾो मसइलो आहे त असां
IT डिपार्टमेंट में असां मां ॿ टे सम्झां थो हिकिड़ा दादा उन्हनि खे ख़बर आहे पर अहमियत नथा ॾियनि उन जा पंहिंजा ई जीअं तव्हां चओ था त मसइला अथनि। प्रियोरिटीज़ आहिनि न, ॾिसो जी हुननि खे त कमाई खपे न। जी कहिड़ो मीडिया हाउस आहे असां वटि जेको उन जो 25% इहो बि रुझान हुजे त यार जंहिं ॿोलीअ में असां अबलाग यानी ॿुधायूं था उन ॿोलीअ जी बि सेवा थींदी रहे। जी जंग अख़बार में मां हिकिड़ी नंढड़ो माने मिसाल थो पियो ॾियां। 2013 में 2012 में मां UN खे रिज़ाइन ॾिनी ऐं 2013 में हिकु चैलेंज सम्झी उर्दूअ जो असां उहो नसालिकी फ़ॉन डेवलप कयोसीं जेको लाइट वेट हुयो, जेको वेब ते एम्बेड थी सघे पियो, जेको सैटेलाइट जे चैनलनि ते हेठां हिकु ॻाढ़ी पटी हलंदी आहे न जेका उन ते एम्बेड थी सघे पियो, तस्वीर जी शक्ल में न, टेक्स्ट जे शक्ल में। हम्म अॻ में रवायती तौर ते नूरी नस्तालीक हुयो, जमील नस्तालीक हुयो, पर उहे ॾाढा हेवी आहे, ॻरा। जमील नस्तालीक ते ॾींहंनि में 22 मेगाबाइट जो हूंदो, नूरी नस्तालीक ते ॾींहंनि में 26 मेगाबाइट जो हूंदो हुयो। उहो उन जा खोड़ टेक्निकल सबब हुया। ऐं पहिरियों पहिरियों जेको कंप्यूटेशनल प्रोसेसिस में या कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स में आयो हुयुमि त मां उतां शुरू कयो। मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां उर्दू मीडिया जो, इन जी शइ में केतिरो सीरियस आहे। लिहाज़ा छा थियो त मुंहिंजी हिकिड़ी दोस्त बि हुई, उन ऐं मां गॾिजी करे पहिरियों लाइट वेट हिकिड़ो फ़ॉन डेवलप कयोसीं। एक्चुअली उन टेब्लेट्स मौजूदु हुयूं पर उनखे असां अहिड़े नमूने सां ठाहियोसीं, लॉजिक उन में रखीसीं जो तव्हां अंदाज़ो लॻायो त 22 या 26 मेगाबाइट जे जॻह ते असां जेको फॉन्ट रिलीज़ पिया कयूं उहो 150 KB जो हुयो। वाओ हाणे 150 KB जो हुयो त इस्लामाबाद में टिनि ॾींहंनि में फ़हमीदा रियाज़ जेका ॾाढी सुहिणी शाइरा हुई, उहा सरदार हमदानी साहिब ॿिनि टिनि गॾिजी करे न कयो। उन में शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढी रिकग्नाइज़ेशन मिली ऐं तव्हांखे ॿुधी बेरत थींदी त 3 ॾींहंनि में मूंखे तक़रीबन 30 लख रुपया मिलिया हुया उन फॉन्ट खे एक्सक्लूसिव यूज़ करण जे लाइ, एक्सक्लूसिव यूज़ करण जे लाइ। ऐं 1.5 साल यानी 18 महीननि लाइ असां छा कयो, जंग वारनि खे, जंग ग्रुप ऑफ पब्लिकेशंस जिन में जियो पियो अचे, जंग पई अचे, अख़बार जा अलाए जेके हिन जा सॼा आहिनि, 30 लख रुपया 18 महीननि जे लाइ, ठीकु आहे। असां हुननि खे ॾिनोसीं। हाणे 3 ॾींहंनि में उर्दू मीडिया जो इहो जंग वारा मीर इब्राहिम वारा इहे सम्झनि पिया त हीअ केॾी वॾी सेवा थिए थी असांजे ॿोलीअ जी। असां जेको इमेज रखूं था वेबसाइट ते, इहो इमेज असांजे कम जो न आहे, असांजो टैक्स कम जो आहे। उन ॾींहंनि में 30 लख रुपया, तव्हां अंदाज़ो लॻायो 2013 में 30 लख रुपया छा अहमियत रखंदा। ठीकु आहे। पोइ छा थियो त उन्हनि ॾींहंनि में वरी 2013 जी थो इहा ॻाल्हि ॿुधायां, 2015 में मूंखे नाले खणण जी ज़रूरत न आहे, सिंध जो हिकिड़ो मीडिया हाउस चङो माण्हू हुयो, मालिक हुयो, उन मूंसां वेहत कई, मूंसां ॿ दोस्त बि गॾु हुए। उहो एतिरो संजीदा कोन हुयो जो पंहिंजे वेबसाइट खे टैक्स बेस करे, ऐं उहो चाहे पियो त डिजिटल मीडिया तरफ़ मां वधां। ऐं जॾहिं आउं हुनखे सलाहूं ॾेई चयोमांसि कि भला हेतिरो तव्हांजो बुनियादी सीड मनी ख़र्च थींदी, 3 लख रुपया कोन हुयो, 2 लख रुपया, जस्ट 3 लख। ख़बर न हुन छा मूंखे चयो, हुन चयो साईं मां त इहो सम्झो 40-50 हज़ार में कमु थी वेंदो। ॾिसो मतिलबु हुननि खे सभिनी खे बचाइणो आहे, मूंखे मां केतिरो बचाए सघां, KTN मुनाफ़ो वारी कावेरी। ॻाल्हि आहे बस। ॾिसो मां त हिकिड़ो खुली थो ॻाल्हायां, असांजे मीडिया हाउसिस खे कंहिंखे एतिरो कुझु को नथो थिए त पंहिंजे IT सेक्शन में जिते हिनजी वेबसाइट अपलोड थिए थी पई, अख़बार अपलोड थिए थी पई, उनखे टैक्स बेस करण लाइ 3 या 4 माण्हू रखी छॾे। पर ॻाल्हि आहे 3 या 4 माण्हुनि जी पघार केरु ॾींदो? उहो त हर रुपए खे बचाइण जे चकरनि में आहे, हुननि खे कहिड़ी परवाह आहे भई ॿोली बचे थी या नथी बचे। मां त ॿुधायल आहिनि वीचारनि साफ़ हिन खे वक़्त ते पघारूं ई न मिलंदियूं। हा माना इहो हिकिड़ो असांजे जेको आहे साफ़ असां ॾचो आहे। बहरहाल मां हुनजो हिकिड़ो जस्ट वरी हुनजो मां हिकिड़ो स्टेटिस्टिक्स मां तव्हांखे ॿुधायां। ॾिसो असांजे 8 सुफ़्हनि जी हिकिड़ी अख़बार जो एवरेज रेट आहे 40 खां 50 हज़ार लफ़्ज़। ठीकु, जेकॾहिं हिकु 8 सुफ़्हनि जी अख़बार 40,000 स्टेज 30,000 लफ़्ज़ जेकॾहिं हूअ डेटाबेस में रोज़ विझे, रोज़ाने जी असांजो बुनियाद हूअं ते। अख़बार असां हूअं त केतिरियूं अख़बारूं आहिनि पर मां 10 थो अख़बारूं खणां। ठीकु, उन 10 अख़बारुनि जो असां वरी अञा रेट किरियूं था, अञा किरियूं था, 30,000 बि नथो कयां, हाणे 10,000 थो कयां।
जे 10,000 लफ़्ज़ असांजा रोज़ इंटरनेट जे डेटाबेसिस में दाख़िल लख थियनि, लख थी विया। 1 लख, हिकु महीने में घणा थींदा? 30 लख 3 मिलियन। हम्म 12 महीननि में घणा थींदा? 3 ॿार 36, घणियूं मिलियंस थी विया अञा। हाणे इहा चैट जीपीटी हर साल पंहिंजो LLM नओं डेवलप थी पई करे, उनखे ख़बर हुजणु खपे त छाछरो किथे आहे, उनखे ख़बर हुजणु खपे त मीरपुर भठोरो किथे आहे, उनखे ख़बर हुजणु खपे त कुर्डीजीअ में छा थियो हुयो। इहो जेको हे ॾिसो अख़बार आहे, इहा गज़ेट आहे, तव्हांजी मौजूदा दौर जी तारीख़ आहे जेका सुभाणे थिए थी पई, ठीकु आहे उन न। में अॼु मज़मून जो पाण आहिनि, इश्तिहार आहिनि, ख़बरूं आहिनि, एडिटोरियल आहिनि, माना हर शइ खे कंहिं न कंहिं तरीक़े सां उहा करे थी। ऐं तव्हांखे बिल्कुलु बि करे। ख़बर हूंदी, ख़ैर न्यूयॉर्क टाइम्स हिकु वॾी अख़बार आहे हिते अमेरिका जी, उन सूक कयो आहे चैट जीपीटी खे, त तव्हां बग़ैर पुछे असांजो कंटेंट तव्हां यूज़ कयो आहे। ख़ैर उहो अलॻि बहस आहे, पर तव्हां, मां सम्झी वियुमि त तव्हां ओॾे केॾो खज़ानो हिकिड़ो उहो नथो वञे, माना ख़ाली सर थो थिए। इनखे सवली सिंधीअ में पाण चवंदो लोढ़े ते अटो हारणु, हम्म ठीकु आहे। हाणे चैट जीपीटी वारनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल्हि हले पई त चैट जीपीटी आई पे करे, पोइ चैट जीपीटीअ जो ई प्रपोज़ल असांखे वणियो, जेको उनखे ट्रांसलेशन मैकेनिज़म डेवलप करण में असां सहकारी थियासीं, ठीकु आहे। अच्छा हाणे छा थी करे, चैट जीपीटीअ खे तव्हां जेको सिंधीअ में सवाल था लिखी ॾियोसि त उहा पहिरें फेज़ में अंग्रेजीअ में ट्रांसलेट थी करे, पोइ अच्छा हुन वटि जेको अवेलेबल LLM आहे, लार्ज लैंग्वेज मॉडल आहे, उन मां जवाबु एक्सट्रैक्ट थी करे अंग्रेजीअ में, वरी उन अंग्रेजीअ वारे खे वरी सिंधीअ में ट्रांसलेट ट्रांसलेट थी करे करे। तव्हांजे साम्हूं थी पई करे। हाणे ॾिसो उन में बि थोरो की घणो वैलिडेशन जो जेको मसइलो आहे, उहो वैलिडेशन कंदो छा, असांजा ऑनलाइन रिसोर्सिस कंदा। जेतिरा असांजा ऑनलाइन रिसोर्सिस घणा हूंदा, ओतिरो सिंधी ॿोलीअ जी प्रेज़ेंस वधंदी, ओतिरी हुनजी भली वैलिडेशन थींदी। पाण जेका सिंधी ॿोलीअ में चवंदा आहियूं त जेॾो गुड़ विझंदो ओतिरो भतु मिठो थींदो। पर हिन में हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, इलाही सारा अख़बार जेके कल्चर खातो आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, अदबी बोर्ड आहे, कुझु प्राइवेट माण्हू पाण सिंधी किताब रखनि था, उहे पाण PDFs में था रखनि। माना कल्चर खाते जा पंहिंजा किताब या सिंधी अदबी बोर्ड जा कुझु किताब इलाही सारा मां ॾिसंदो आहियां, उहे स्कैन आहिनि, या सिंध सलामत बुक हाउस वारा आहिनि, इहे त प्राइवेट आहिनि, पर छा बसि तन उहो रखनि था, पर उहे सभु PDF में आहिनि, उहो टेक्स्ट त रखनि कोन था। न ईअं कोन्हे, सिंध सलामत खे शायदि तव्हांखे न घणनि दोस्तनि खे ख़बर न, सिंध सलामत खे स्पॉन्सर करे थो अब्दुल माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट, अच्छा ठीकु आहे। ऐं सिंध सलामत हींअर लॻभॻि पोणा 2,000 किताब जेके आहिनि से टैक्स बेस रखिया आहिनि, अच्छा ठीकु। हाँ जी हाँ, बुक्स अच्छा डॉट सिंध सलामत डॉट कॉम जेकर तव्हां खोलींदव त जी तव्हांखे मिली वेंदो हलियो, ठीकु आहे अच्छा न। जी उहे टैक्स बेस आहिनि। सिंधी अदबी बोर्ड बि सुठो अमाउंट आहे, 700-800 किताब आहिनि, उन्हनि बि टैक्स बेस रखिया आहिनि। पंहिंजो सिंधी अदबी बोर्ड PDF तमामु लिमिटेड आहिनि हुन जा। सिंधी अदबी बोर्ड सां प्रॉब्लम आहे त हो छा आहिनि त जेको ॿाहिरियों जेको बाट अचे थो, जेको सर्च बाट हूंदो आहे ऐं जेको डेटा पुल थो करे, उन जे लाइ हुन वरी दर बंदि करे छॾियो आहे, यानी ईअं सम्झो त उहो नॉट अलाउड करे छॾियो आहे। इवन छो? तव्हां सिंधी अदबी बोर्ड ते को इक़्तबास तव्हां कॉपी करणु चाहियो त यू कैनॉट कॉपी द टेक्स्ट, ख़ैर हुननि कॉपी जावा आहे, उहो स्क्रिप्ट मूंखे रखिया। ख़बर आहे, उहो हिकिड़ो जावा टेक्स्ट जावा स्क्रिप्ट जो इशू आहे। उन वर्क अराउंड उहे आहे। जेके उस्ताद आहिनि उहे त करे था वञनि, हा पर को हिकिड़ो मसइलो जेको, कोन्हे, हा। हा जी, पर सो सर्च इंजिन चङो हुनखे मसइलो। करे थी, अगरि मां को किताब जो नालो लिखां जेको सिंधी अदबी बोर्ड जी साइट ते पियो आहे, त उहो खणी ईंदी आहे, मां ॾिसंदो आहियां, बिल्कुलु गूगल खणंदो, हुजे, बिल्कुलु बिंग हुजे, या ॿियूं जेके सर्च इंजिन। जी जी हाँ जी ठीकु हाँ, खणंदो। आहे। ऐं पोइ कल्चर खाते जा जेके किताब आहिनि, उहे बि त प्रिंट कल्चर करणु। खाते में, हाणे कल्चर खाते इन किताबनि जी स्कैनिंग जो हिकिड़ो आहे असां वटि, MH पवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़, रिसेंटली इट हैड बीन एस्टेब्लिश्ड। त अच्छा उहो बि जेको आहे तक़रीबन हींअर 6-6.5 किताब जेके से स्कैन करे फ़िलहालु स्कैन कंदो रखंदो थो वञे। हम्म मीन वाइल OCR इंजिन जे जनरेशन में हुननि जो प्रोसेस आहे। ऐं जेको मूंखे ख़बर पई आहे, सनी साहिब सां मुंहिंजी जेका वेझाइण में कचहरी थी, या जेको हुते जेको दोस्त आहे असां नरेंजन आहे, मुंहिंजो प्रोग्राम आहे त मार्च 2025 ताईं उहो OCR इंजिन बिल्ट इन कंदा, ताकी इहे जेके 6-7 हज़ार किताब आहिनि उहे टैक्स बेस्ड जेके आहिनि से रीडेबल फॉर्मेट में, एडिटेबल फॉर्मेट में डेटा अवेलेबल थी वञे हाली। हिकिड़ी शइ मिठा साईं तव्हां बि सम्झो, इहे लिटरेरी वर्क
डन। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका तव्हांजे ॿोलीअ जो जेको माख़ज़ आहे, ॿोलीअ जो बचाव जस्ट लिटरेचर ते न आहे। छो ॿोली त हिकिड़ो वसी आहे न मिठा। हम्म मसलन लिटरेचर ॿोलीअ जो हिकिड़ो हिसो आहे, हिकिड़ी कुंड आहे, ऐं ॾाढी मुहज़िब कुंड आहे। पर मुहज़िब मां मुराद आहे त तरतीब अथसि। हिकिड़ो माण्हू कहाणी थो लिखे त कहाणी जी तरतीब थो ठाहे, हर शइ थो करे। भई ॻाल्हि आहे जेका फोक आहे, ॻाल्हि इहा आहे जेका रोज़मर्रा जी ख़बर आहे, ॻाल्हि इहा आहे त जेका ओपिनियंस आहे फोरम में जीअं हिकिड़ा डेवलप थींदा आहिनि, कालमनि में जीअं ज़ाहिर थींदा आहिनि, अव्हां जो ख़त में जीअं ज़ाहिर थींदो आहे। तव्हां नोट कयो त लिटरेचर जो हिसो न हूंदा, उहे करंट हूंदा आहिनि। ॿोलीअ जी जेका बका अथव, लिटरेचर त तव्हांजो बिल्कुलु सही आहे, हिकिड़ो ॾाढो सहमति गुलदस्तो आहे, इट्स अ हम्म गार्लेंड हम्म लिटरेचर। पर जेको फोक लैंग्वेज आहे, जेका लैंग्वेज हिस्ट्री आहे, उहा इन ते न हूंदी आहे छाड़ी आधारियल। ठीकु आहे। हम्म इहा तव्हांजे हिननि फिल्म ॻाल्हियुनि ते हूंदी आहे। उहा टिनी शइ में हूंदी आहे, तव्हांजो टेक्स्ट में हूंदी आहे, तव्हांजे वीडियो में हूंदी आहे, तव्हांजी ऑडियो में हूंदी आहे। मिसाल तौर ते यूट्यूब आहे, असांजा काफ़ी दोस्त सुठा पॉडकास्टर आहिनि, सुठियूं वीडियोस ठाहिनि था पिया। पर जॾहिं उहे वीडियो अपलोड था पिया कनि त छा थो थिए त उहो सेटिंग्स में वञी डिफॉल्ट लैंग्वेज न भले कनि, थी सघे थो उर्दूअ में को वीडियो अपलोड कनि, अंग्रेजीअ में अपलोड कनि, पर हर वीडियो में दाख़िल करण खां पहिरियों हेठों मोर में वञी ॿोली त डिफाइन करे ॾियो त कहिड़ी ॿोली आहे। हा मुंहिंजी थियल आहे ख़ैर हिन पॉडकास्ट में। जी हा, उनजो एग्ज़ैक्टली। वरी थोरो तव्हांजी नुक़सान बि ज़रूरत आहे, आहे वरी पोइ ॿुधायांव थो। उन में तव्हां ऐप बूस्ट उहो तव्हांजो हुन ते हूंदो ऐड न नथा करे सघो। एडसेंस ते। हा एडसेंस में उहो नथो वञी सघे, छाजे करे उहो चए थो इहे लैंग्वेज मां सपोर्ट नथो कयां। न न न, इहो वरी तव्हां ते आहे। माना हिकिड़ी जुआ, मां ॾाढो हिकिड़ो मरगूब जुमिलो हर जॻह ते चवंदो आहियां, जुआ खेॾणी पवंदी। मिसाल तौर ईअं ई थींदो आहे। उर्दू पहिरियों कोन हुई, ख़बर आहे ज़ाती तौर ते। जी 6 साल उर्दू एडसेंस में कोन हुई, 6 सालनि खां पोइ एडसेंस में आई। इहो डिपेंड कंदो आहे व्यूअर ते, इहो डिपेंड कंदो आहे ट्रैफिक ते, इहो डिपेंड कंदो आहे जेको मतिलबु हिकिड़ो मैन्युफैक्चरर आहे जेको एड ॾियण थो चाहे, उहो पोर्टेबिलिटी ॿुधाए त मूंखे कहिड़ी ॿोलीअ में रखणियूं आहिनि इहे शयूं। हा हाणे मिसाल तौर हिकिड़ी बाज़ार, उन बाज़ार में जेकॾहिं ग्राहक घणा था पिया अचनि त तव्हां नोट कयो त चङियूं भलियूं ब्रांड्स उन तरफ़ वेंदियूं आहिनि। जी ठीकु आहे। त इहो जेको हो नीड एक्सेस आहे न, नीड एक्सेस ऐं नीड एस्टेब्लिश करणु, इहो तव्हां जेतिरे अमाउंट में वधीक रखंदव ओतिरे अमाउंट में एडवर्ड्स में तव्हांजी ॿोली दाख़िल थींदी। जेको हू आहे न, जेको एड कराए थो, ॾिए थो पियो, ओनर आहे जेको, उहो चाहींदो मुंहिंजी जेका शइ ठहियल आहे उहा घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे। हम्म हुनजो ॿोलीअ सां को तालुक कोन्हे। हुनजो हूंदो आहे, हू हुनखे फिगर्स ॿुधाईंदा आहिनि। मसलन तव्हां एडसेंस जे बारे में चओ था, पर जेकॾहिं तव्हां मिसाल तौर ते तव्हां मर्चेंट में वञो, तव्हां चाहियो था त तव्हांजी ब्रांड खे एडवर्टीज़ कयो वञे, तव्हांखे ऑप्शन ॾींदा। ऑप्शन सां गॾोगॾु तव्हां वटि स्ट्रेटेजिस्ट हूंदो आहे त उहो ॿुधाईंदो आहे त कहिड़ी ॿोलीअ में तव्हांजा सभ खां वधीक विज़िटर आहे, ॾिसी सघनि था तव्हांजी एड खे। ठीकु आहे न। त पाण माना इहो ईअं ई आहे, वाइस वर्सा आहे, त जेतिरो तव्हां वधि खां वधि तव्हांजो पंहिंजो मवादु ॾींदो, जेतिरो वधि खां वधि व्यूइंगशिप ठहंदी, ओतिरो तव्हां दर हक़ीक़त नीट बि एस्टेब्लिश कंदा था वञो त हुननि खे सिंधीअ में एडवर्टीज़ थियणु खपे। 3-4 कंपनियूं आहिनि सिंधीअ में कनि थियूं पियूं, चांहि जूं कंपनियूं आहिनि, कलर जी हिकिड़ी कंपनी आहे एक्सान वारनि जी, उहा सिंधीअ में हले थो एड। त अहिड़े नमूने सां जॾहिं असां घणे खां घणो मवादु ॾींदासीं ऐं पोइ इहो असांजो थींदो, मुंहिंजो गूगल वारनि सां हल। त ॻाल्हि उहा ई तव्हां कयूं पिया। त इन सिलसिले में मूंखे इहो ॿुधायो त हाणे अख़बारूं वारा त प्राइवेट आहिनि, हाणे इन मसइले खे इहे जेको जीअं चवंदा आहिनि जेको ज़ख़ीरो असांखे वधाइणो आहे ॿोलीअ जो, जंहिंमें हर क़िस्म जो हुजे, माना उन में ख़बरूं बि हुजनि, मज़मून बि हुजनि, लिटरेचर, अदब, शाइरी, म्यूज़िक, एवरीथिंग। त हाणे उन में मूंखे ॿुधायो त हाणे कीअं इन कम खे थोरो वसी कजे। मिठा ॻाल्हि इहा आहे त इहे जेका दुनिया हले थी न हिन वक़्तु जेका करंट में, उहो माना हिकिड़ो ईअं सम्झो त यूनिवर्सलाइज़ थींदी थी वञे शइ। पाण अॻे छा कंदासीं त कंहिं हिकु माण्हूअ खे पाण टारगेट कंदासीं, हिकु इदारे खे टारगेटेड कंदासीं। दिस इज़ वेरी मच सिंपल, लाइक जीअं मार्वल सीरीज़ न आहे, जीअं सुपरमैन, स्पाइडरमैन, आयरन मैन, ब्ला ब्ला ब्ला,
तव्हां नोट कयो त उहे अॻ में हुननि जी इंडिविजुअल फिल्मूं हूंदियूं, हाणे हुननि खे यूनिवर्सलाइज़ कंदा था वञनि। हाणे हिकिड़ी अहिड़ी फिल्म आहे जंहिंमें स्पाइडरमैन अची थो वञे, वरी एंटमैन बि अची थो वञे, छा छा अची था वञनि हाणे। हींअर शयूं ॾाढी यूनिवर्सलाइज़ थींदियूं थियूं वञनि। हिकु इदारो भले उहो गवर्नमेंट जो हुजे, उन ते भरोसो को कोन्हे। जेके जाइंट्स आहिनि जेके, उहे चवंदा भाई जेसि ताईं लोकल कम्यूनिटीज़ नथियूं इन्वॉल्व थियनि, तेसि ताईं इहा शइ असां कोन हुनखे एतबार जो कंदासीं। नंबर वन। नंबर टू, हू ख़ुदि बि हिन शइ खे इनकरेज कनि था पिया त जेके स्टेक होल्डर्स आहिनि मुख़्तलिफ़, उहे सभ जो सभु इन्वॉल्व थियनि, ताकी हीअ शइ वधि खां वधि मैसिव पर भले नमूने सां हिकिड़ी प्रोडक्ट ज़ाहिर थिए। आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी 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 इन आधार ते ॾिसो, अब्दुल माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट हींअर कंसोर्शियम डेवलप कंदो थो हले पियो। मिसाल तौर ते हाणे असांजो फोकस जेको हींअर अब्दुल माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट हींअर आहे, वर्डनेट ते कमु हले थो, पर साण साण इहो असां महसूसु कयोसीं त जेसि ताईं असां अकेडमिया खे इन्वॉल्व न कयोसीं, अकेडमिया, असां यूनिवर्सिटीज़ में वञूं, सिंधी डिपार्टमेंट, कंप्यूटर साइंस जी डिपार्टमेंट, IT डिपार्टमेंट जे आख़िरी साल जे ॿारनि खे इन्वॉल्व कयूं, असां उतां जे हेड ऑफ डिपार्टमेंट्स, चेयरमैन्स, इन्हनि खे असां इन्वॉल्व कयूं, ताकि अमूमी तौर ते जेको रवायती तौर ते हिते छा थींदो आहे त ॿार आख़िरी साल जा प्रोजेक्ट ठाहींदा आहिनि, फाइल जी नज़र थी वरी पोछिलजी वेंदा आहिनि, उन्हनि खे मार्कूं खणी ॾींदियूं। हम्म दिस इज़ द फर्स्ट टाइम जॾहिं असां नवाबशाह यूनिवर्सिटी खे इन्वॉल्व कयोसीं। मीनवाइल ॿियनि यूनिवर्सिटियुनि सां बाहि पर अलाह हबीब कंदो, उन्हनि खे बि इहा शइ अकुल में अची वेंदी हली। हींअर जी जेका शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी, शहीद बेनज़ीर आबाद नवाबशाह वारी आहे, वाइस चांसलर आहे सैयद मदद अली शाह, उते जेको चेयरमैन आहे सिंधी डिपार्टमेंट जो उहो आहे साईं अमीर अली शाह या डॉक्टर फुल्लू सुंदर मेघाड़, ऐं अहिड़े नमूने सां कंप्यूटर साइंस जा, उन्हनि सां सभु ॿारनि खे मिलाए हींअर असां कम खे शुरू करे छॾियो आहे। हींअर असांजे अब्दुल माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट यूनिवर्सिटी असां गॾु थो पियो हले, उन जा ॿार असां सां गॾु कमु था पिया कनि। असां उनखे अच्छा सर्टिफिकेशन ॾींदासीं, ऐं वर्ड नेट जो हिकिड़ो जायंट प्रोग्राम जेको आहे उन्हनि में उन्हनि ॿारनि खे एक्नॉलेज कयो वेंदो त हिननि ॿारनि बि कमु कयो आहे। वर्ड अच्छा नेट अंग्रेज़ीअ में 1986 में डेवलप थियो हुयो, अंग्रेज़ी ॿोलीअ जो। अॼु जेका अंग्रेज़ी ॿोली जी जिदत अथव इन जॻह ते इन जो वॾे में वॾो फाउंडेशन 1986 में पइजी वई। ठीकु आहे। अच्छा असां त अञा सिंधी, मूंखे फरहान साईं कंहिं बि, तव्हांखे इहा मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, सान्हे चओ कुझु बि चओ, अॼु ताईं का अहिड़ी लुगत ॿुधी अथव जंहिंमें सिर्फ़ु साॻी माना जा लफ़्ज़ हुजनि, सिनोनाइम जी डिक्शनरी, एंटोनाइम जी हम्म डिक्शनरी, ज़िदनि जी, न हाइपरनाइम जी डिक्शनरी, हाइपोनाइम जी डिक्शनरी। हाणे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में डॉक्टर इसाक समय जो आहे, थोरो घणो अकुल में पई अथसि ॻाल्हि, जो चवे थो त प्रोफेशनल जेके डिक्शनरियूं आहिनि ठहनि, त जीअं हारनि जी डिक्शनरी हुजे, वाढनि जी डिक्शनरी हुजे, जेके ज़िंदगीअ सां लाॻापियल शोभनि जा माण्हू आहिनि। जी असां वटि त हिकिड़ी ॾेढ के इहा जेका डिक्शनरी जामे सिंधी लुगत, इन ते असां दोल वॼाईंदासीं न। जी जेके ऑक्सफोर्ड वारनि ॾिनी आहे जी जी जी। न, सिंधी खां सिंधी पहिरियों, सिंधी वारी असां त अच्छा ॿिए अच्छा ॿोलीअ में पोइ वञूं। जी 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 पहिरियों तव्हां छा था पिया सम्झो सिंधी ॿोली मज़ाक आहे? सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो लफ़्ज़ हले छा आहे? ॾिसो न, त उन ते बि हाणे मूंखे इहो हिन ते शाबत आहे। ॿुधायो, ऐं कुझु माण्हू जेके तनक़ीद कंदा आहिनि असां ते, उहे चवंदा आहिनि यार तव्हां सिंधी जेको आहे न हमेशह दावाऊं कंदा हुआ वॾी, तव्हां चवंदा हुआ त सिध लहे चढ़े तव्हां ते तो, तव्हां चवंदा हुआ त दुनिया जी ओल्डेस्ट सिविलाइज़ेशन बि असां ऐं ॿोली बि असांजी आहे, दुनिया जहान जेको आहे तव्हां मां सिखियो आहे, पर तव्हां वटि सबूत कहिड़ा आहिनि, तारीख़ कहिड़ी अथव ॿुधायो। त उन ते त पोइ असां वटि चुप थी वेंदा आहियूं त यार तारीख़ त असां वटि आहे कोन न किताब आहे न कुझु आहे, इहे सभु थ्यूरीज़ आहिनि, असांखे ॿुधायो वियो आहे छो त पुराणी सिविलाइज़ेशन आहे। या तव्हांजी ॻाल्हि मां उन ॾींहुं सिंध लिटरेचर फेस्टिवल में बि पढ़ां पियो, ॿुधां पियो तव्हांजो लेक्चर, त उन में कॾहिं कॾहिं उहो वाक़ई लॻंदो आहे ॼण तव्हांजो शइ। आवाज़ गुम थी वियो आहे। अच्छा मुंहिंजो आवाज़ु अचेव थो हाणे? इहा तव्हां सिंधी ॿोली तमामु पुराणी आहे, ऐं तव्हांजी बि कुझु वीडियोज़ ऐं तकरीरूं वायरल थियूं आहिनि जंहिंमें तव्हां दावा कई आहे त पोइ इलाही सारा लफ़्ज़ सिंधी ॿोलीअ जा आहिनि जेके वधंदे ऐं जूण मटाईंदे वञी ॿियनि ॿोलियुनि में थी विया आहिनि। ऐं जी कुझु माण्हू इहे चवंदा आहिनि त यार तव्हां सिंधी जेको आहे न हवाला ॾाढा छिकंदा हुआ, हर ॻाल्हि चवंदा हुआ त बसि सिजु लहे ऐं
उभरे लहे तव्हां ते तो सबूत अथव कोन तव्हां वटि, इन ते प्लीज़ ॻाल्हाए। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो डिस्कोर्स थियो हुयो, सर विलियम जोन्स शुरू कयो हुयो 19th सेंचुरीअ में। ईस्ट इंडिया कंपनी जॾहिं हिते हूंदी त सर विलियम जोन्स, ही वॉज द फर्स्ट मैजिस्ट्रेट कोलकाता में, जॾहिं पहिरियों हिते मैजिस्ट्रेट थियो। हे उहो माण्हू हुयो जेको फारसीअ जो ग्रामर हिन पहिरियों तरतीब ॾिनो। नालो जी तव्हां रखी छॾियो, सर विलियम जोन्स। जी। इन लधियूं कुझु ॻाल्हियूं त भई संस्कृत जा लफ़्ज़ अंग्रेजीअ में पिया, ठीकु। हम्म। पोइ वञी उते वञी राणीअ वटि वञी केस पेश कई त असांजी अंग्रेजी ॿोलियूं पाड़ूं त होॾे पयूं आहिनि संस्कृत में। बहरहाल पोइ हुन अमरा सां छा थियो, बहरहाल हुन इन डिस्कोर्स खे वधीक मज़बूत करण लाइ अञा वधीक खोजना कई। लिहाज़ा उन जा पेरा खणण जे लाइ वरी सर कैप्टन जॉर्ज स्टेक 1839 में हिन माण्हूअ सिंधीअ जो ग्रामर तरतीब ॾिनो ऐं सिंधी ॿोलीअ जी पहिरीं पहिरीं लुग़त हिन माण्हूअ ठाही, कैप्टन जॉर्ज स्टेक। हम्म। मुंहिंजो आवाज़ अचे थो पियो? जी जी जी। उन कैप्टन जॉर्ज स्टेक जो ग्रामर ऐं कैप्टन जॉर्ज स्टेक जी जेका लुग़त आहे उहा सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ वरी ॿीहर पब्लिश बि कई। अच्छा। ग्रामर खे साईं मुख़्तार अहमद मल्हार साहिब जिन वरी ॿीहर पब्लिश कयो। ऐं जेको गोरन जेको जंहिं सिंधी ॿोलीअ ते तमामु वॾे पैमाने ते कमु कयो, उन्हनि में कैप्टन जॉर्ज स्टेक प्रीफेस में थो लिखे त मां सिंधी ॿोलीअ खे ॾिसी करे ऐं सिंध जे माण्हुनि सां मिली करे मां हिकिड़ी शइ ॾिठी आहे त हिते जेके सिंधी मुस्लमान आहिनि उहे सिंधी ॿोलीअ खे मस्करनि जी ॿोली था सम्झनि। सिंधी अरबी ऐं फारसीअ जे हंज में लिखे थो मुस्लमान। हम्म। उन्हनि जे अपोज़िट में वरी सिंधी हिंदुअ छा कयो त संस्कृत में वञी पनाह वरिती, प्रीफेस में अथव। जी ऐं ईअं सिंधी ॿोली हिकु विधवा थी बेवह थी ईअं ई रहिजे थी पई। को बि संजीदा माण्हू मूंखे अॼु ताईं नज़र नथो अचे जेको सिंधी ॿोलीअ जे दाख़िल बुनियादनि ते कमु करे। मां पूरो जेको इंडो जेको ख़ितो आहे जेको तिंडियनि में हुयो, कि मां रुलियो आहियां, जेको सिंधी ॿोलीअ जो सलीक़ो ऐं सिंधी ॿोलीअ जो असलूब ऐं सिंधी ॿोलीअ जो स्ट्रक्चर आहे, मूंखे हिते कंहिं बि ॿोलीअ में अहिड़ो स्ट्रक्चर मिले नथो। कैप्टन जॉर्ज स्टेक थो लिखे ऐं हो थो चवे त फ्रांस ॿोली मूंखे ईंदी आहे, अंग्रेज़ी त ख़ैर हाणे आहिनि ई उहो गोरा आहिनि, पर चई मूंखे पक आहे त मुस्तक़बिल में के माण्हू ईंदा जेके हिन ॿोलीअ खे अञा वधीक खोलींदा, के राज़ जा फाट फाटंदा। इहो कैप्टन जॉर्ज स्टेक थो चवे पियो। अॼु पाण 2024 में वेठा आहियूं। 2024 में पूरी दुनिया में 3-4 शयूं आहिनि जिन ते वॾे पैमाने ते तहक़ीक़ूं हलनि थियूं पियूं त जेके दुनिया जा वॾियूं जेके ॿोलियुनि जा घराणा आहिनि उन्हनि में ग़ालिब घराणो, डोमिनेंट जेको फैमिली ट्राइब आहे उहो कहिड़ो आहे। ऐं उन ते जर्मनीअ में, इटालीअ में, अमेरिका में, बर्तानिया में, स्पेन में यकमुश्त हले थो पियो, ठीकु आहे। जी। उन में ऐं किताबनि जा नाला ॻणायां त बहितर इहो आहे त itonline.com तव्हां वेबसाइट ते कयो। हार्पर डगलस जी मशहूर डिक्शनरी आहे जेका एटमोलॉजीअ ते कमु थी पई करे, ऑनलाइन आहे, ठीकु आहे। उहे था चवनि त असां पाए ते था कमु कयूं, प्रोटो इंडो यूरोपियन। प्रोटो इंडो यूरोपियन आई बि न, प्रोटो इंडो यूरोपियन, जंहिं लाइ जीअं हाणे हू आहे पंहिंजो पंहिंजो अमेरिकन हेरिटेज जेको डॉक्टर कार्ल वाटकिन्स आहे हुनजी अथव पंहिंजो लुग़त अथव हिकिड़ी प्रोटो इंडो यूरोपियन रूट्स जेका डिक्शनरी आहे हुनजी, उन में त उहो साफ़ तौर पे चयो त हिन लफ़्ज़नि में उन्हनि हिन लुग़त में उन्हनि लफ़्ज़नि जी पटाड़ थियल आहे जेका अॼु खां 6000 साल पुराणा विविध हिकिड़ी सोसाइटी उन जा लफ़्ज़ आहिनि हिन में शामिल थियल। मुंहिंजो आवाज़ अचे थो न? जी जी। त हिकु त इहो आहे त तव्हां डायरेक्ट तव्हां उन किताबनि में अंदरि वञो, उहे छा था चवनि, असां नथा चऊं, अमर फयाज़ नथो चवे या सिंधी ॿोलीअ ते जेको बि साइंटिफिकली कमु करणु चाहे नथो चवे। पाण उन्हनि खे ॾिसूं जिन खे पाण हींअर पंहिंजो पेशवाम सम्झूं था, जदीद तहक़ीक़ हींअर मग़रब वटि आहे न जदीद तहक़ीक़,
जिन जी ते सभिनी शयुनि ते तहक़ीक़ थिए थी उते ॿोलियुनि ते बि तहक़ीक़ थिए थी पई। उहे था पिया चवनि त जेका डोमिनेंट फैमिली आहे सॼे दुनिया में उहो प्रोटो इंडो आहे, जंहिं मां इंडो आर्यन थी, इंडो ईरानियन थी, इंडो यूरोपियन थी, ठीकु आहे, समेट ॿोलियुनि ते बि उन्हनि जो आहे, उहो वेंदे स्लाविक ताईं वञनि था पिया त उन्हनि ॿोलियुनि ते बि हिन जो इंडो जो असरु आहे। इंडो छा आहे? लफ़्ज़ इंडो सभु चवंदा, दुनिया जूं हड़ई लुगतूं थियूं चवनि त इहो जेको इंडो आहे, इंडिया, असल में हिन जो रूट आहे इंडस, यानी ठीकु आहे। इहा इंडस दुनिया जे ॿिए कंहिं ख़िते में न आहे, छड़ो हिते ई आहे, ठीकु आहे न। हम्म, उहा इंडस छा आहे? उन में तव्हां जंहिं बि लुगत खे वठो, जंहिं बि लुगत खे वठो, उहे चवंदा बाबा हे जेका आहे इंड, इहा ख़ैरनि सां पर्शियन कई हिंद, ग्रीस कई इंड, हम्म, एक्चुअली इहा सिंध। मुंहिंजो आवाज़ अचे थो सर? जी 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 जी। मां इन करे हर हर पुछां थो त नाउ वी न आर न, मां इंटरिंग तव्हांखे इन द ॿुधाए वेरी। छॾियुमि, तव्हां ॻाल्हायो प्लीज़। हा। हा, त उन में इहा जेका सिंध आहे, इहा डॉक्टर कार्ल वाटकिन चवे थो पियो त अॼु खां 6000 साल पोइ ते वञूं, हाणे मोहन जो दड़ो कॾहिं आहे? 4500 साल, पाण इहो ई ॿुधो आहे न। अच्छा, मोहन जो दड़े खां अॻु में जेका प्री मेच्योर इंडस वैली सिविलाइजेशन आहे, उन्हनि जा जेके पाण वटि आसार आहिनि, पोइ ॾिजी जो चाहिनि जो, लाखिनि जो दड़ो, मेहरगढ़, धोलावीरा, जेका पैटर्न आहे सॼो इंडस जो न। जी त हाणे यार ॻाल्हि इहा आहे त तव्हां यकीन कंदो, मूंखे न नरगसियत आहे, न वरी मां नरगस थो कॾहिं शिकारी थींदो आहे, अव्हां जे साम्हूं आहियां, कंहिं बि जॻह ते किथे बि तव्हां मुंहिंजा नरगिसी जुमिला ॿुधा हुजनि, आउं त छितो जारे आहियां, जी तनक़ीद करे वठंदो आहियां, बल्कि आउं कुंड में लिकी कमु कंदड़ माण्हू, मां पंहिंजे पाण खे कंसीडर कंदो आहियां, छो त मां इहो शो ऑफ या इन शयुनि में न ईंदो आहे, इन्वॉल्व न आहियां थींदो, ठीकु आहे न। जी। उन्हनि जीअं जॾहिं रिसर्चर हूंदा आहिनि लुगतुनि खे अॼु एकेडमिक मां माण्हू। ॾिस हा। सर जीअं मां चयुमि, जनरली स्पीकिंग सॼी दुनिया में रिसर्चर ईअं ई हूंदा आहिनि न, कंहिं ख़बर नालो बि न ईंदो आहे, पोइ वरी नोबेल इनाम त मिलंदा आहिनि त हर को सुञाणंदो अथनि। जॾहिं जॾहिं उहे सभु था पिया चवनि त हे को सिंधो लफ़्ज़ आहे, अॼु मूं वटि सर 11 अहिड़ियूं लुगतूं आहिनि जिन जो माना रूट था पिया वठनि त बाबा हे जेका जेका असल लफ़्ज़ आहिनि, उनजा तक़रीबन मूं वटि जेका हींअर फ़हरिस्त थी आहे रूट्स जी, मतिलबु 1346 रूट्स मूंखे मिलिया आहिनि। मां शायदि पेपर लीक बि कयां थो पियो। 1346 मां जॾहिं डेरिवेशन्स अंग्रेज़ी जा कढियनि था त नियर अबाउट 96,000 लफ़्ज़नि जी कतार ठहे थी पई। हाणे मां फासी पियो, मां फाथो ईअं आहियां त मां हाणे ताज़ो सिंध लिटरेचर फेस्टिवल में बि इहा ई ॻाल्हि कई त असां सां त उहा हींअर जुठा, मूंसां त बिल्कुलु उहा जुठा। हींअर आउं जेकॾहिं थरपारकर जे या सांगड़ जे कंहिं कोली भाउ खे वञी चवां थो त बाबा तूं दराविड़िया न आहे, तूं हिन ख़िते, तूं हिन तहज़ीब जो असल वारिस आहे, यू आर द रियल सन ऑफ सॉइल, तूं ई हितां जो हिन धरतीअ जो असल मालिक आहीं। त चलो क़िबला चई छा थो, हू मूंखां पुछंदो, चवंदो मुंहिंजो पुटु गिरफ़्तार थी वियो, हलियो लॉकअप में पियो, को मूंखे छॾाइण लाइ मूं वटि माण्हू न आयो, मुंहिंजे घर वारनि सां छा थो थिए का ॻाल्हि ई कोन्हे, मुंहिंजा बचा खयां था वञनि, कंहिं क़िस्म जी कंहिंखे बि इहो अहसासु नथो पियो थिए त हे दरावड़ आहे, हे सिंध जो क़दीम बाशिंदो आहे, इन सां न थियणो खपे। मां जेकॾहिं कंहिं अस्पताल में वेहां थो, कंहिं बस में वेहां थो, त तव्हांजो ई को भाउ सोट मासात मूंखे भर में वेहण नथो ॾे, पर मां जे अॻ में वेठो आहियां त उते को वेहे नथो। जेकॾहिं को मूंखां सुठी आसामी, वॾी आसामी वारा आहिनि त मूंखे धिका ॾेई लाहिनि था पिया, हलो ॿियनि खे बि छॾ, तूं मूंसां गॾु मानी खाईंदे। इहा साॻी सूरत हाल असांजे मौजूदा सिंध जे पड़े ॻड़े माण्हूअ सां। मां तव्हांखे ॿुधायां, 6-7 साल थींदा ऐं हिन शइ जो प्रचार कंदुमि, हिनखे ॾिसो, हिनखे ॾिसो। सर तव्हां यकीन कंदव, मुंहिंजी सभ खां वधीक मुखालफ़त PhD कंदा आहिनि, MPhil कंदा आहिनि, सिंधी डिपार्टमेंट, सिंधी ॿोलीअ ते, अवल त सिंधी ॿोलीअ ते कंहिं PhD कई कोन्हे, हिकु अधु खां सवाइ, सभु लिटरेचर ते कयूं वेठा आहिनि, कहाणियूं, शाइरियूं। कहाणी शाइरी ॿोलीअ में थींदी आहे, ॿोली का अञा ॿी शइ आहे,
हिकु लिटरेचर में जेकॾहिं को PhD थिए थो हुनजो कतई मक़सदु कोन्हे त हुनखे ॿोलीअ जी शनाख़त हुजे, पोइ लफ़्ज़नि जी हूंदी सुघड़ हूंदो जी सुघड़ टाइप जहिड़ो, पर ॿोलीअ जे कानूननि जी हुन ख़बर न हूंदी तइ न आहे इहो, हूंदसि ॿी ॻाल्हि आहे उहा हुनजी इज़ाफ़ी आहे। त सभु कोन्हे को हुनजी मुखालफ़त कई, ईअं कीअं? हिकिड़नि चङनि भले चयो ईअं कीअं ईअं कीअं ईअं कीअं? क़िबला ॻाल्हि आहे त सॼी दुनिया में आर्यन थ्योरी चैलेंज थी वई अथव हली। अॼु सॼी दुनिया में जेको इहो ख़ैरनि सां स्पेन जो जेको मशहूरु जेको इटमोलॉजिस्ट आहे कार्लोस कोइल्स, उहो चवे थो इंडो यूरोपियन कोन्हे, इहो सिंधो यूरोपियन अथव, सिंध अथव। मां मोकिलियांव थो लिंक ऐं काइंडली पोइ तव्हां हिनखे डिसेमिनेट करे तव्हां हिनखे फैलाईंदा रहो। असां छा आहियूं त असां हूं अहसास कमतरी जा मुअल माण्हू ऐं हुजण खपूं। मुसलसल 100 सालनि जो जबर, 100 सालनि जी ग़ुलामी असां अॼु ई आहियूं। अॼु जेकॾहिं को मूंखे कन खां पकड़ी चयो त मुड़ुसु माण्हू थिए थो, चओ मां छाजो मुड़ुसु माण्हू आहे, कुझु कोन्हे। ॿोली सच पचनि ॿुधायां, कॾहिं कॾहिं मूं सां यूरिका वारी सिचुएशन थिए थी जेका अरकमडी सां थींदी हुई। कॾहिं कॾहिं को मूंखे लफ़्ज़ अहिड़ो थो पियो हथ अची वञे जो मां वाक़ई ईअं मां मथे खे हथ ॾेई मां वेही थो पियो रहां, करे छा थो थिए, छा थो पियो। अॼु ताज़ी ॻाल्हि आहे, अॼु मां इन्हनि लफ़्ज़नि वर्णेट ते ई कमु थो पियो कयां। हिकिड़ो लफ़्ज़ मिलियो आपदा, शायदि तव्हां न ॿुधो हुजे, आपद असांजी सिंधी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। असांजी अच्छा अम्मा त मूंखे चङे नमूने ख़बर आहे, मुंहिंजे घर में इस्तेमालु थींदो आहे। अलाए कहिड़ी आपदा पई आहे जो हीअं कयईं, अच्छा आपदा आपद। मुंहिंजो न हाणे ॿुधियल आहे। डॉक्टर नबी बख्श खान बलोच थो पियो चवे त इहो आपदा असल पुराणी सिंधी प्राकृतिक खां वठी माना हज़ारे सालनि खां अॻु में जो लफ़्ज़ आहे इहो आपदा यानी मुसीबत। आफ़त अरबीअ जो लफ़्ज़ आहे। उन लाइ चवे थो पियो, मज़े थो ॻाल्हि ॿुधायां, हिकु स्टेटमेंट डॉक्टर नबी खान बलोच चयो, आपदा उनजी शक्ल इहा फारसी अरबी वारी आफ़त आहे। बाबा फारसी या अरबीअ जी थोरी तारीख़ त ॿुधायो, इन्हनि ॿोलियुनि कॾहिं पंहिंजो निशात सानिया जेको पंहिंजो ओज हुयो, ओज हिननि जो कॾहिं हुयो, ऐं सिंधी ॿोलीअ जो ओज कॾहिं हुयो। जॾहिं असां वटि मुहक़िक़ असांजा डॉक्टर ई इन ॻाल्हि ते बीठा आहिनि त सिंधी ॿोली त 11हीं सदीअ में शुरू थी आहे। माना 11 सदीअ खां अॻु में सिंधी माण्हू जहिड़ो को गुंगा या हिकिड़ी अहिड़ी अनोन ॿोली ॻाल्हाईंदा जंहिंजो अञा ताईं को खुरपेर कोन थो लभिजे। त असां वटि जेका यलगार आहे, हारे जी यलगार खां वधीक जेका पंहिंजे जी यलगार आहे, जेको पंहिंजे कुख में वेठो आहे, उनजे मुसलसल मोचड़ेबाज़ी आहे, उनजे मुसलसल असांजे मथां जेका थप हली आहे न, त तव्हां त कुझु कोन हुयो। तव्हांखे सिविलाइज़ करण वारा त गोरा हुया, अरब हुया। 711 में 12 तव्हां में सम्झो अरब था आया त हुन उन में तव्हांखे। हिकिड़ो सबबु इहो बि थियो आहे जो मुइन दड़े जी जेकी ज़बान लिखत मिली आहे उहो अञा ताईं कोई सम्झे कोन थो, छा हा उन में न उनजो थींदी बि हथु साईं, आहे? इहा फ़िलहाल न थींदी। अच्छा मज़े जी थो ॻाल्हि ॿुधायांव न, इहा असां हिन ग़लतफ़हमीअ में आहियूं त इहे तकड़ी अलिफ बे ते ईअं थींदो, धोखा ज़रूरु लॻनि था, ऊंदहि में तीर हरे कुझलाए थो, तकड़ी न थींदी। जी हाणे मां तव्हांखे थोरो मां फिगर ॿुधायांव हिकिड़ी। चाइनीज़ लिखत डिसाइफर थी वई आहे, पर छा 100%? न, ईअं कोन्हे। चाइनीज़ लिखत जेका अथव न उहा मिलियंस में इंस्क्रिप्शन्स आहिनि, मिलियंस में, लखनि में। उन्हनि मां छिके छिके 65% डिसाइफर थी अथव, 25% अञा कोन्हे थी। माना पढ़ी नथा सघनि माण्हू। जी हाँ। अच्छा, सिमिलरली तव्हां बिबलियन ॾिसो, इजिप्ट में नी ॾिसो, उन्हनि जी छा 100% डिसाइफर थी आहे? कंहिं चयो आहे? मायान जी आहे, छा उहा डिसाइफर थी विया आहिनि? हा थियूं आहिनि, पर 100% अञा न आहिनि थियूं। का बि अॼु ताईं पुराणी अहिड़ी जेका पुराणी सिविलाइज़ेशन सां रिलेट लिखत आहे, उहा 100% का बि डिसाइफर न आहे थी। 45%, 65%, 71% ईअं मिक्स आहे। मां हे इन करे थो पियो चवां त ताज़ो 2021 में इंडस स्क्रिप्ट ते ज़बरदस्त क़िस्म जी इंटरनेशनल वर्कशॉप थी, जंहिंमें सॼी दुनिया जा जेके आहिनि मुहक़िक़ आया, उन्हनि आख़िर में इहो तय कयो त हाल ई कोन थींदी, इंडस स्क्रिप्ट डिसाइफर थियणु मुश्किल आहे। उन सबबु आहे त क्वांटिटी ऑफ इंस्क्रिप्शन आहिनि ई कोन। मायाउनि वटि तव्हांखे थोरो ॿुधाईंदो, 1.25 लख खां मथे इंस्क्रिप्शन्स आहिनि, सिंबल्स। इजिप्ट मां 2.5 लख खां प्लस मथे इंस्क्रिप्शन्स मिलिया आहिनि। सम्झिजो मुंहिंजी ॻाल्हि खे। साॻी जी सिचुएशन हिननि सां आहे, बिबिल सां आहे, बेबिल सां, बाइबिलियन माना इराकिन सां।
हम्म मोहनजोदड़ो टोटल खोटराई केतिरो थियो आहे? 17 सैकड़ो, 18 सैकड़ो। उन 18 सैकड़ो मां जेके सीलूं हथायूं आहिनि जिन ते इहे इंस्क्रिप्शन जिते माना अलामतूं छपियूं पियूं आहिनि, इहे टोटल आहिनि 1839। यानी टोटल सीलूं असां वटि 4,500 आहिनि। का बि रोज़ीटा स्टोन अहिड़ी का वॾी इबारत कोन मिली आहे जंहिंमें सम्झिजे त हा ॿिली हिन में सिम्बल्स बि आहिनि, ॿियूं मुख़्तलिफ़ लिखतूं बि आहिनि। हुननि सभिनी जा रोज़ीटा स्टोन मिली आहे न हलिया। जीअं न पाण वटि हिकिड़ो थींदो आहे माइल बोर्ड ते लॻो पियो हूंदो आहे, बसि सिंधीअ में लिखियलु हुजे, अंग्रेज़ीअ में लिखियलु हुजे, उर्दूअ में लिखियलु हुजे। जी रोज़ीटा स्टोन जी हिकिड़ी तरतीब हूंदी आहे डिघी, उहा मोहनजोदड़ो में कोन लधी आहे। त उहो अच्छा चवनि था पिया त हिन सिचुएशन में मुमकिन कोन्हे त इहो असांजो को बि धोखो जेको आहे सो साइंटिफिकली प्रूव थी सघे। अच्छा ॿी हाणे इहे लिखत मूंखे बेंगालियुनि इहो जेका ॿुधायो, रिसर्चर जेके आहिनि, जेके ॿियूं असां वटि क़दीम शहर या उन जा आसार मिलिया आहिनि, छा उते का लिखत न मिली आहे मोहनजोदड़े खां अलावा? न सर मोहनजोदड़ो वारो त तव्हांखे ॿुधायां, अवल त इहा त मोहनजोदड़ो जो हमसर जेका कांटेम्पोरी जेका हुई उहा ढोलावीरा आहे, हड़ापा आहे। जी ठीकु आहे। इन खां अॻु में ईअं सम्झो त तव्हांखे कुॾ जी प्री मेच्योर पीरियड आहे। प्री मेच्योर माना तक़रीबन 8,000 9,000 साल पुराणो। सम्झिजो कोडिजीअ जो दड़ो जेको आहे तक़रीबन 9 साढी 9 हज़ार साल पुराणो। लाखिन ऐं अच्छा चांहिनि वारो बि ईअं ई आहे। प्री मेच्योर पीरियड आहे। मेच्योर पीरियड ऑफ इहे इंडस वैली मोहनजोदड़े खां बि पुराणा आहिनि? मोहनजोदड़ो सभु पुराणो 3-4 हज़ार साल पुराणा। अच्छा कोडिजीअ जो जेको माउंट अथव इहो त तक़रीबन 9.5 खां पौणा 10,000 साल पुराणो आहे। इहो अच्छा लिखत जो जेको सिस्टम आहे इहो मोहनजोदड़ो में वाज़े मिलियो आहे। जी जी। छो त ऐं उन इहो जी हिक ई जेको वक़्तु जहिड़े तरीक़े सां शहर जो आहे उन मां लॻे थो त उहो ॾाढा सिविलाइज़ ऐं ऑर्गेनाइज़ माण्हू हुया, बिल्कुलु इंजीनियरिंग जी ख़बर बिल्कुलु हुअनि त बाबा कीअं शहर वसंदो, नालियूं किथे हूंदियूं, नलका किथे हूंदा, स्विमिंग पूल ठाहींदासीं, त पोइ लिखत बि नज़र अचे थी, म्यूज़िक बि आहे ऐं सभु कुझु सर तव्हां आहे। अंदाज़ो लॻायो मार्किन आयर जो, त मार्किन आयर थो चवे त इन ॾींहं में जेको असांखे हींअर ताईं मिलिया आहिनि उन में लॻे ईअं थो पियो त 30 खां 40,000 माण्हुनि जो खाधो रोज़ पचंदो आहे। हिकिड़ी जाइ ते? जी मोहनजोदड़ो हम्म तव्हां डॉक्टर कलीम लाशारी जा तव्हां लेक्चर्स ॿुधो, 30 खां 40,000 माण्हुनि जो रोज़ खाधो थो पचे हुते। ठीकु। मूंखे ऐं ॻाल्हि ॿाहिरि हीअ जेका ॿुधायो, हाणे मां तव्हांखे थोरो ॿिए तरफ़ थो खणी वञा, त इन ते इंटरनेशनल जेकी रिसर्च हुई उहा छो ख़तम थी वई? उन तरफ़ छा? छो त हाणे वरी कंट्रोवर्सीज़ थी हलनि, माना इंडस सिविलाइज़ेशन न त वरी साईं फलाणी सिविलाइज़ेशन, स्पेशली इंडिया। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पैसो वैसो घणो आहे, अमनो अमान बि आहे, माण्हू इंटरनेशनल माण्हू उते वञनि था। असांजो त पाकिस्तान जो नालो ॿुधी कोई इंटरनेशनल प्रोफेसर चवंदो त भला पहिरियों मां आख़िरी ख़्वाहिश ॿुधायां पोइ वञा हिन मुल्क में। त उन में इंटरनेशनल प्रोफेसर या रिसर्च वारा छो नथा अचनि असां वटि करणु? इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवालु आहे सरकार। सभ खां पहिरियों इहो आहे त हींअर जेको सभ खां वधीक इंडस ते कमु थिए थो पियो भारत में थिए थो पियो हम्म, वरी बि। ठीकु आहे। पाकिस्तान सां प्रॉब्लम आहे, पाकिस्तान बिक़ौमी नज़रियो जेको आहे न उहो असांखे अहिड़ो जी भार जी शक्ल में असांखे कुलनि में कंध में पियो आहे जो असांजो मुल्क जी जेका फाउंडेशनल सिर आहे उहा शुरू ई थी आहे 712 में मोहम्मद बिन कासिम खां पोइ। हम्म, हम्म, असांखे निसाब जे ज़रिए, असांखे ज़ियाउल हक़ डॉक्ट्राइन जे थ्रू, अयूब खान ऐं शहाब जे थ्रू असांखे त इहो कयो त तव्हां त बेशनाख्ता माण्हू आहियो, तव्हांखे त शनाख़त अची वई। मोहम्मद बिन कासिम सेखारी हम्म, वध में तारीख़ जे हिकिड़े कंहिं जॻह ते असां रखंदासीं मोहनजोदड़ो घुमण जी जाइ आहे। हिकिड़ी मोहनजोदड़ो साइंटिफिकली कमु पाकिस्तान में करणु बिल्कुलु ईअं ॾुहो आहे जीअं क़ाइदे आज़म ते को माण्हू PhD नथो करे सघे। उहो त माना सम्झो त ऑफिशियली मना हुआ, क़ाइदे आज़म ते को माण्हू PhD नथो करे सघे। वाह, मोहनजोदड़ो ते को कोन थो करे सघे। हाणे ऑफिशियली मना मोहनजोदड़ो थियल ते आहे? हाणे कंहिं जॻह ते लिखियलु कोन्हे। सवाल हम्म, आहे वॾे में वॾो, जेकॾहिं को अमर फयाज़ PhD करणु चाहे, मूंखे गाइड कहिड़ो मिलंदो? हम्म,
सभु त ॾंगियल आहिनि, सभु रेबीज़ इन्फेक्टेड आहिनि, अहिड़ा रेबीज़ इन्फेक्टेड आहिनि। या त भॼां भारत में वञी नथो सघां। जी ठीकु आहे। हाणे भारत में हिकिड़ी छोकिरी आहे जेका कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स में माहिर आहे, कंप्यूटेशनल प्रोग्रामिंग में माहिर आहे, बा तानसुमाली पुकार जी। उहा क्लेम थी पई करे त मां 5 लफ़्ज़ पकड़ी वई आहियां मुंहं जे दड़े लिखत मां, ऐं हुन त अञा हिकु विक अॻिते वधी वई। हुन चयो आहे त मुंहं जे दड़ में टैक्स सिस्टम हुयो, टैक्स सिस्टम माना टैक्सिस हूंदा हुया, ऐं उहे टैक्सिस जा सिंबल्स हुया, ऐं उहे जेके 5 लफ़्ज़ कढी थी, हुन मां 3 लफ़्ज़ त मूंखे ख़बर आहे, उहो जेका चवे थी पई ख़बर माना मूंखे यादि आहे। हिकिड़ो इहो जेको चवे थी पई जुमिलो त बाबा हे हुया पंहिंजो, हिकिड़ो आहे कणी, ॿियो माश, नोट कजो, कणी, माश, नाड़ू, 3 लफ़्ज़ जेके मां ॿुधायोमांव त जेके मूंखे चङे नमूने सां यादि आहे। कणी ऐं माश, कणी तव्हां नोट कयो इहा तोर जो अथव, हाणे इहा कणी अथव जेका कैरेट थी अथव अंग्रेज़ीअ वारी। पर असां हुते बि त चवंदा आहियूं त कणी कणी तला अलाए छा ईअं बि त यूज़ कंदा आहियूं न हा कणीअ हा, खे। कण, उहा कण, हिकिड़ी कण जेका वरी मींहं जी फुड़ी थिए, कण उहा लूडे चऊं। में बि जेको हिकिड़ो वन हूंदो आहे उनखे बि त कणी चवंदा आहियूं न, कणी अची वई माना हिकु नंढड़ो हिसो ॾाढो लोएस्ट। हा, कण असल में उहा आहे ॿिज आहे न मिठा, अच्छा दाल जी हिकिड़ो ॿिज आहे, अॻे तोर में इस्तेमालु थींदो हो न। ठीकु आहे। त हाणे मूंखे इहो ॿुधायो त अॻे जीअं माश आहे, मासू पाण चवंदा आहियूं। जी ठीकु आहे। त हाणे मूंखे इहो ॿुधायो त सर आवाज़ वियो। आवाज़ नथो अचे तव्हांजो, मूंखे मां वीडियो बंदि थो कयां। हाणे आवाज़ अचे थो? जी जी, त मूंखे इहो हा ॿुधायो अचे थो त आवाज़। हाणे हिन सॼे AI ऐं हिन सॼे रेवोल्यूशन में जेको इनकलाब आयो आहे मसनूई ज़हानत जो, ऐं त लैंग्वेजिस किथे तव्हां ॾिसो था सिंधीअ खे किथे था ॾिसो? इहा जेको तव्हां चओ था त हींअर ChatGPT या जेमिनाई जेकी आहे उनखां अगरि चऊं था त उहो ट्रांसलेट थी करे, छा इहा ट्रांसलेट उर्दू में बि ईअं ई आहे? उन में बि ट्रांसलेट था कनि या उर्दू बहितरु आहे असांखां? न सिमिलर। अच्छा ट्रांसलेट थो करे उहो? हा, उर्दू सिमिलर बिल्कुलु। अच्छा ठीकु आहे। त हाणे मूंखे ॿुधायो त हाणे अॻे ॿोलीअ जो आईंदो तव्हां छा था ॾिसो? छो त हिते मां यार डॉक्टर जंहिं इसहाक समेजे खे बि असां कयो हिकिड़ो पॉडकास्ट, ऐं मुमताज़ बुखारी सां बि कयो, त पाण ॿोलीअ खे पाण हिकिड़ो वॾो मसइलो लॻो पियो आहे, ख़ासि तौर ते तव्हां जीअं हाणे हैदराबाद में वेठा हो, इन्हनि शहरनि में असांजा माण्हू ई जेके ॿार आहिनि स्कूल में उन्हनि खे पढ़नि कोन था। माना जिन खे सिंधी अचे बि थी त सिंधी लिखत जेकी आहे अरबिक स्क्रिप्ट चऊं था जेकी सिंध में हले थी, उहो वरी लैंग्वेज जो वरी ॿियो मसइलो थो थी वञे। त हिकिड़ो त इन ते बि बहस लॻे थो त बाबा लैंग्वेज जा इलाही सारा इशूज़ आहिनि, लिखत वारा जेके चओ था स्क्रिप्ट जा। त हाणे जी मूंखे ॿुधायो जी त जी इहो इन मसइले खे छा कीअं कयूं? थोरो इहो थोरो डिफरेंट क़िस्म जो आहे, पर तव्हांजो मां ॿुधण थो चाहियां त इन ॿोलीअ खे बचाव में कीअं कयूं? लॻे ईअं थो त असांजो दोस्त मज़ाक में चवंदो आहे त उहा जहिड़ी सूरत हाल लॻी पई आहे, असां त पंहिंजे ॿारनि खे भिटाई बि उर्दूअ में ॿुधाईंदासीं। छो त इहे जेके सिटी स्कूल में ऐं इहे बैकन हाउस में शहरनि में जेके प्राइवेट स्कूल आहिनि उहो त सिंधी पढ़ाइनि कोन था, पढ़ाईंदा बि त सलीस सिंधी। मां अहिड़ा बि ॿार ॾिठा आहिनि जेके सिंधी ॻाल्हाए त वञनि था पर सिंधी पढ़ी नथा सघनि, जेके अरबिक स्क्रिप्ट आहे सिंध में हले पई। इन ते प्लीज़ ॻाल्हायो। मुंहिंजे ख़्याल में इहो त यको केस हलंदो थो अचे, 300 साल अॻु बि हुयो। माण्हू उन्हनि ॾींहंनि जा अशराफिया जेका आहे फारसी पई ॿारनि खे पढ़ाए। जी जे तूं फारसी सिखे त गोलो तां गुलाम लतीफ़ चयो न, जी अशराफिया कॾहिं ॿोलीअ सां सची हूंदी आहे? हम्म जेके अपॉर्चुनिस्ट आहिनि थोरे, मां पंहिंजे पाण खे फने कान सॾायां, शुक्र अलहमदुलिल्लाह मां पंहिंजा ॿार सरकारी स्कूल में पढ़िया। मुंहिंजो हिकु ॿार नंढड़ो जेको मुंहिंजो पुटु बाह वलाई ज़बरदस्त सिंधी लिखे थो, ज़बरदस्त सिंधी पढ़े थो। ठीकु आहे। मां उहो प्ले कार्ड ई माण्हू न आहियां जेको प्रेस क्लब जे ॿाहिरां बि फैशनी तौर ते सिंधी ॿोलीअ खे क़ौमी दर्जो ॾियो। पहिरियों पंहिंजे बचनि खे त क़ौमी दर्जो ॾियारायो।
हम्म ये असां हिपोक्रेट आहियूं। आई एम सॉरी, बोलिया वार सही है, बोलिया वार समर फायदा है, इसान समझ में आहे कंहिं चयो? हम्म बोलिया वार मुंहिंजो ॻोठ वेठो आहे, चाचो वलू, बिल्कुल चाचो सही खांदू ॻाल्हि खब्बड़, है। मासी सफूरा, बुआ जीअरिया। हे हम्म ड्रामा, हिनजा पॉलिटिकल इशूज़ आहे, हिनजे पंहिंजो आईडी क्राइसिस आहे, हिन खे इंगेजमेंट्स खपनि। इफ यू आर सीरियसली सीरियस ॿोलीअ मामले में, जेकॾहिं तव्हां वाकई सचा आहियो, तव्हां पंहिंजे ॿारनि खे त पढ़ायो। हम्म 2 टकनि जी अपॉर्चुनिटी करे तव्हां त बेकर में पढ़ायो था। तव्हां कहिड़े मुंहं सां ॿाहिरि था चओ त ॿोलीअ खे खतरो आहे? तूं पंहिंजे घर में पाण खतरो पैदा कई वेठो आहे। हम्म ईअं न आहे सर। हे जेको ॿार हाइब्रिड पैदा कया वञनि था बीकन में, ठीकु आहे, सही ॻाल्हि, आरजी तौर ते ॿारु चढ़े थो फर्स्ट क्लास में, छा थिए थो, आई डोंट बिलीव दिस वन। हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, मुंहिंजो आवाज़ अचे थो? जी 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 डेविड एटनबरो जेको हे नेचुरलिस्ट आहे, जेको डॉक्यूमेंट्रीज़ ठाहींदो आहे, जेको नालो ॿुधल हूंदो, जी ॾाढियूं गज़ब जूं डॉक्यूमेंट्रीज़ अथसि। रिसेंटली ॿिजनि जे सिलसिले में हिनजी हिकिड़ी डॉक्यूमेंट्री मां क्लिप ॾिठी। हुन माइक्रो हिकिड़ो सीड हिकिड़ो ॾेखारियो आहे, फोटे जेतिरो हिकिड़ो। हुनजे चवण मूजिबि लखे हिन में ॿिज अंदरि आहिनि। फोटो इलायची जेका आहे कार्डिमम आहे, हम्म फोटे जे साइज़ जेतिरो हिकिड़ो खोले थो, उन में ईअं लातदाद हिकिड़ियूं ॼण निकिरनि था पिया। 1 मिलीमीटर जो चए थो त 10 हिसे खां बि घटि हिन जो मास आहे हिन ॿिज जो। माना माइक्रो सीड ॾेखारे, वरी हिकिड़ो मैक्रो सीड थो ॾेखारे, वॾे में वॾो। हिकिड़ी अफ्रीका में बीठो आहे, हीअं ॿिज खे खणे थो, हीअं डोखो पत्थर खणंदो हुजे, जंहिं में 18 किलो वज़न आहे हिक ॿिज जो। हम्म हो चवे थो त जेके इहे सन्हा ॿिज आहिनि, इन्हनि जी हयाती वधि में 3 हफ़्ता आहे। अच्छा फुटंदो, हम्म मथे हफ़्ते में गोंच कंदो, उन खां मथे हफ़्ते ते गुल कढंदो, उन खां पोइ ॿिज कढंदो ऐं ख़तमु थी वेंदो, वरी ईअं हज़ारे ॿियनि ॿिजनि खे जनम ॾींदो। पर हो जेको 18 किलो जो हिकिड़ो ई ॿिज आहे, उनखे उसरण में बि 7 साल लॻनि था पिया। पोणनि 5000 सालनि जो बि हिकिड़ो आहे वण बीठा, पोणा 5000 साल खणो था इंटरनेट ते आहिनि। सर इन वण खे ठहण ताईं हज़ारे साल लॻा, इनखे तकिड़ो ख़तमु थियण में बि हज़ारे साल लॻंदा। हम्म यादि रखी छॾियो, फितरत जो उसूल आहे। जेका शइ हाइब्रिड आहे, जेका शइ हीअं हीअं चट पंहिंजी पट पिया तयारु थी आहे, चट पंहिंजी पट पिया ख़तम बि थींदी। हम्म इहो नामुमकिन आहे त हींअर जो हींअर तव्हां लेबोरेटरी में हिकिड़ी शइ ठाहियो ऐं हुनखे उमिरि हिज़री अता थी वञे, नामुमकिन आहे। फितरत जा हिकिड़ा नियम आहिनि, हिकिड़ा कानून आहिनि। उहो जी जेको वण आहे, जेको 200 साल थियनि था पिया सीडलिंग सिचुएशन मां ॿाहिरि निकिरी करे पन थो कढे, 200 साल एवरेज, हिनखे 1000 साल लॻनि थोड़ा ठाहिण में। अॼु जॾहिं पोणा 5000 साल थिया त हिकिड़ो तनावर वॾो वण थियो आहे, इहो सुभाणे ख़तमु कोन थींदो, नोट करे छॾियो। ईअं ई ॿोलियूं अथव। मूंखे सिर्फ़ु को एतिरो माण्हू ॿुधाए, जवान जो पुटु को ॿुधाए, जवान जी धीउ मूंखे का अहिड़ी ॿुधाए, मां चैलेंज थो कयां, सिंधी ॿोली ऑफिशियल डॉक्यूमेंटेड दुनिया जे कहिड़े मुल्क जी रियासती ॿोली आहे? सिंधी ॿोली दुनिया जे कहिड़े मुल्क जी क़ौमी ॿोली आहे? हम्म सिंधी ॿोली इंटरनेट मार्केटिंग में कहिड़ी, तव्हां रो था न, गूगल जे एडसेंस में सिंधी कोन थी अचे, रो था तव्हां, हाणे चयो जी कहिड़े स्टॉक एक्सचेंज जे हिस्से में सिंधी ॿोली आहे? कहिड़ो इंडस्ट्रीअ जो मालिक आहे जेको पंहिंजी प्रोडक्ट ते सिंधी ॿोली जा ठप्पा थो हणाए? इन जे बावजूद बि 7000 ॿोलियूं आहिनि, 3500 ॿोलियूं लिखत में थियूं अचनि। यूएनए जे डिक्लेयर में जेके ॿोलियूं आहिनि, तक़रीबन पोणा 300 ॿोलियूं रियासत पंहिंजो स्टेट लैंग्वेजिस आहिनि सॼी दुनिया जूं। सिंधी ॿोली कंहिं बि स्टेटस में न आहे, इन जे बावजूद बि गूगल में वेठी आहे, माइक्रोसॉफ्ट में बीठी आहे, ओपन एआई में बीठी आहे, जेमिनी में बीठी आहे। दुनिया जो कहिड़ो सिस्टम आहे जंहिंमें सिंधी ॿोली न आहे? छो? सवाल आहे न। इट्स बिकॉज़ दिस इज अ रूट लैंग्वेज, उनजी मजबूरी आहे सिंधी खे खणंदा। हम्म ऐं हीअ सिंधी ॿोली तकड़ी ख़तमु न आहे थियण वारी। जेको चवे थो न सिंधी ॿोली ख़तमु थियण वारी, हुनजे घर में सिंधी ॿोली ख़तमु थींदी। यस थींदी, बिकॉज़ ही इज़ नॉट सिंसियर, उहो पंहिंजे घर सां हम्म सचो कोन्हे। थींदी, हम्म हुनखे मातम करणु ॾियो। पर जेसि ताईं मुंहिंजे ॻोठ जी मासी सफूरा जीअरी आहे, जेसि ताईं मुंहिंजे ॻोठ जो चाचो खांदू जीअरो आहे,
जेसिताईं मुंहिंजे ॻोठ जी माई जेका अॾ ते कपिड़ा धोए थी पई, जेसिताईं मुंहिंजो ॻोठ ज़िंदा, जेसिताईं मुंहिंजो लोक ज़िंदा, सिंधी ॿोलीअ को ख़तरो कोन्हे। हे जेके ड्रामेबाज़ी थियनि थियूं कि सिंधी ॿोलीअ ख़तरो आहे, ख़तरो, हुनजे घरनि में ख़तरो आहे, यस, मां मञां थो। पर जेको माण्हू फरहान साईं तव्हांखे चए सिंधी ॿोलीअ खे ख़तरो आहे, तव्हां हुन खां पुछा कयो तूं पंहिंजा ॿार कहिड़े स्कूल में पढ़ाया। यस, जेकर तूं पंहिंजे ॿारनि खे सिंधी पढ़ाए थो पियो, पोइ तूं इहा रड़ कर, मातम कर, मां तोसां गॾु आहियां। हुनजा ॿार संदा ख़ुदि अंग्रेज़ी स्कूलनि में था पढ़नि, हुननि जा ॿार नथा पिया खे खटऊं गेगऊं में फ़र्क़ु महसूसु कनि। उहे कहिड़े मुंहं सां रड़ियूं कनि, उहे कहिड़े मुंहं सां प्ले कार्ड खणी था पिया प्रेस क्लबुनि जे आॾो एहतिजाज कनि त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी दर्जो ॾियो। मां वरी थो चवां, पंहिंजे घर में त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी दर्जो ॾियाराइनि, पंहिंजे बचे खां त ॿोलियूं न खसराइनि। वॾे में वॾा ख़यानत ई आहे। आई एम सॉरी। हाणे था चऊं AI पर जो। हाणे साईं फयाज़ साईं हिते बि थोरो माना अजीब क़िस्म जी हिकिड़ो मूंझ ऐं जो शिकार आहियूं। हिकिड़ो माण्हू चए थो त यार मूंखे पंहिंजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿोलीअ सां बि प्यार आहे, ऐं पर मां चाहियां थो त हुनखे जेको एजुकेशन बि तालीम बि सुठी मिले, ताकी फ्यूचर में हुनखे सुठी जॉब बि मिले, नौकरी बि मिले। त हाणे असां वटि अहिड़ी सूरत हाल क्रिएट कई वई आहे त बाबा हिकिड़ी शइ सिलेक्ट कयो, या त ॿोलीअ खे सिलेक्ट कयो या सुठी तालीम खे सिलेक्ट कयो। सरकारी स्कूलनि में तालीम जो जेको आहे उहो वरी अलॻि मौज़ू आहे, हुन ते इलाही ॿियनि माण्हुनि सां मां ॻाल्हायो आहे, अॼु न आहे उहो मौज़ू। त असां वटि इहो बि त मसइलो थी वियो आहे न त बाबा हिकु शइ छो सिलेक्ट कयूं। मां चाहियां थो त मुंहिंजो ॿारु सिंधी बि पढ़े, सिंधी ॿोली सिखे, पर हुनखे तालीम बि सुठी मिले, हुनखे हिसाब किताब मैथ बि सुठी अचे, हुनखे साइंस बि सुठी अचे। असां वटि इहो हाणे थी वियो आहे त बाबा हिकिड़ी शइ सिलेक्ट कयो। इहो बि त उन्हनि माण्हुनि खे चैलेंज त आहे न। सर, मां वरी गुज़ारिश थो कयां, वरी अगेन रीथिंक ऑन इट। पंहिंजे पूरी सिंधी समाज में जेके क्रिएटिव माण्हू आहिनि कहिड़ा, कहाणियुनि ऐं शाइरीनि खे छॾियो, साइंटिस्ट ॿुधायो, कहाणी शाइरी असां वटि जंहिंखे फूड़ हण को शाइर आहे, जंहिंखे फूड़ हण त नावेल आहे, जंहिंखे मथो हण जंहिंसां ॻाल्हायो चयो त मां तख़लीक़ आहे। सिंधी ॿोलीअ में तख़लीक़ जी माना ई रुबाई आहे, शेर आहे, कहाणी आहे। क्रिएटिविटीअ जो मक़सद ई शाइरी आहे, कहाणी लिखण आहे। इहो मथे मुंहिंजो साईं क्लीन निकिरंदे न। पैराडाइम्स ॾिसो, हिकु ग़ुलाम मुल्क जी तालीम ग़ुलामाणी थींदी आहे। असां हर हिकु चाहियूं था पिया सुठनि स्कूलनि में पढ़ायूं, सुठा नौकर थियूं, नौकरशाही जो दौर आहे न। मुंहिंजा साईं, हे जेका सॼे दुनिया में जेको कैनवास मटिजे थो पियो, इनखे असां ॾिसूं था। असां सभु अपॉर्चुनिटी जे था ॻाल्हि कयूं। वी आर नॉट गेटिंग एजुकेशन फॉर द बीइंग एन द गुड मैन। असां सुठा नौकर, सुठा मौक़ा तलाश करण था पढ़ूं न। त ज़ाहिर हिकिड़ी शइ तो हथ खणंदव न तव्हां। ओके, ज़बरदस्त आहे, हुन मिनिस्ट्री में वञण था चाहियो, जेतो फारसी सिखे ॻोल्हो था ग़ुलाम। असां सुठा नौकर थियण था चाहियूं, लिहाज़ा मूंखे ॿारनि खे सिटी स्कूल में पढ़ाइणो आहे, बीकन में पढ़ाइणो आहे, ताकी कमीशन में वञे। ईअं आहे न मौक़ो। या अॻे वधे, ओके, माना ॿाहिरि मुल्क में को PhD मास्टर्स करे ज़बरदस्त वग़ैरह ज़बरदस्त वग़ैरह। हा, ज़बरदस्त। हाणे हीअं था कयूं, गुज़िरियल 10 सालनि जो रिकॉर्ड था ॾिसूं, CSS में ऐं कमीशन जेका सूबाई जेका कमीशन आहे PCS में, इन में कामयाब माण्हू ॻोल्हिया था कयूं जॾहिं खां ख़ैरन सां असां सिंध में सोशल मीडिया आई आहे। हर 2 साल 3 साल में जॾहिं जॾहिं नतीजा निकिरंदा आहिनि त असां ढोल वॼाईंदा आहियूं, फलाणे खे मुबारक, ग़रीब जो ॿार आहे, फलाणे खे मुबारक, कमीशन पास कयूं। अॼु मूंखे हिकिड़ो ऑफिसर ॿुधायो जे समाज में तब्दीली हाणे चयोजे त मां उहो ग़रीब आहे, मां उहो फतूअ जो पुटु हुयुमि, मां उहो इमड़ा जी धीअ हुयुमि उहो जेका त हाणे सिस्टम जो तब्दीली पार्ट कई था था। थी वञनि। त पोइ इहा बकवास आहे न। इहो 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 हिकिड़ो स्टूपिड क़िस्म जो ख़्वाबु आहे जेको असां सम्झूं था पिया। न सही, मुआशरे में असांखे नालो कमाइणो आहे, नालो इहो कमाइणो आहे। यू आर नाउ पार्ट ऑफ द सिस्टम। दिस मां छा चवां, हिकिड़ो करप्ट सिस्टम जा हिसे थियण था चाहिनि। हलो, 99.99999% सोशल मीडिया में जेका क्रिटिक थींदी आहे ॿियनि ते, उहा इहा हूंदी आहे, इन जॻह ते फरहान छो, मां छो न। पसे पर्दा इहा ई ॻाल्हि आहे। असांजी हर शइ में अहिड़े क़िस्म जी जनाब हिपोक्रेसीअ में हली विया आहिनि। सुठो माण्हू थियो, तव्हांजे यूरोप में तव्हां मूंखे ॿुधायो केतिरा ग्रेजुएट आहिनि, डेंसिटी आहे पूरे 1000 जी डेंसिटीअ में। तव्हां हाली मूंखे ख़बर न आहे तव्हां कहिड़े शहर में था रहो, अमेरिका में था रहो पिया। जी। मां थोरो घणो ॾिठो आहे दुनिया में।
कहिड़ी जॻह ते तव्हां पंहिंजे एरिया में डेंसिटी ऑफ पीपल ॾिसो, पॉपुलेशन ॾिसो, केतिरा ग्रेजुएट माण्हू मिलंदा। तव्हां कासिमाबाद में अची ॾिसो केतिरा ग्रेजुएट मिलंदा। हिते ग्रेजुएट असुल सफ़ा धप वण ग्रेजुएट ते थी पई पावे। एवरीबॉडी वांट्स टू गेट जॉब। को माण्हू पंहिंजो फर्ज़ नथो ॾिसे। ये सॼी सोसाइटी करप्ट आहे। इन करप्ट सोसाइटीअ में इहे जेके ख़्याल आहिनि इहे करप्ट थी विया आहिनि। ठीकु आहे। लिहाज़ा इहो जेको लेम एक्सक्यूज़ आहे त मां ॿोली बाबा छो मुंहिंजो मां वरी अगेन मूंखे ॿाहूं ॿधण जो मां मिसाल मां पंहिंजे पुट ते ई थो खणां। मुंहिंजो पुटु प्राइमरी में पढ़ियो, इज़लाइक आहे, कराची जे भले यूनिवर्सिटीअ में मेरिट में टॉप जो अची वियो, सिंधी ज़बरदस्त सचेस थी पई। अॼु 3 साल थियो आहे उहो ॿार कराची यूनिवर्सिटी में जमायतनि जे साम्हूं पंहिंजे डिपार्टमेंट जेका रिसेंट डिपार्टमेंट एस्टेब्लिश थी आहे उन में सीआर आहे। मां हुनजो चेयरमैन, हुनजो हेड ऑफ डिपार्टमेंट नाले सां हुनखे सुञाणे। ख़बर अथव हुनजो चेयरमैन मूंखे छा चयो? हुन चयो इस बच्चे में मिट्टी की महक आती है। मां कोन थो चवां त मुंहिंजे ॿार जी ॻाल्हि, पर मां अहिड़ा ई हिते हाइब्रिड जेके असांजा हैदराबादी कराची ॿार जेके मां ॾिसां थो पियो उन्हनि में मूंखे ॿुधायो मिट्टी जी महक किथे आहे। असां सुठियूं कहाणियूं लिखंदासीं, सुठी शाइरी कंदासीं, रोक सको तो पहले बारिश की बूंदों को तुम रोको, कच्ची मिट्टी तो महकेगी, है मिट्टी की मजबूरी। ॾाढा फर्स्ट क्लास नरगसी शेर पढ़ी जॾहिं पंहिंजे बचनि ते ईंदासीं, पंहिंजे फैमिलीअ ते ईंदासीं, हिते असां इंडस्ट्रियल थियणु शुरू थींदासीं, हिते असां गुलामाणी सोच रखंदासीं। सुठी नौकिरी मिली, मां त 8 नौकिरियूं छॾे वेठो आहियां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे पंहिंजी डिटर्मिनेशन एतिरी आहे, कुंड में वेही कमु कंदड़ कॾहिं बुखियो कोन रहियो। बिकॉज़ मां कॾहिं बि हिन करप्ट सोसाइटीअ जो या करप्ट सिस्टम जो मां मेंबर थियणु न चाहियो। मां कुंड में वेही कमु करणु चाहियो ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ा सुठा कम थींदा था पिया वञनि। सुठा कम इन करे मां चवां थो त मुंहिंजो चइनि चङनि जो हथ मथे ते पियो आहे ऐं सुठा कम थींदा था वञनि ऐं मां ॾिसां थो अखियुनि सां। इहो ख़बर अथव जेको चवंदा आहिनि ड्राइंग रूम सतह जी जेका पॉलिटिक्स थींदी आहे या ड्राइंग रूम सतह जी जेका उहो असांजे दोस्त आहे मसद लोअर उहो चवंदो आहे साइलो सिंड्राम। त असांजा जेके साइलो सिंड्राम जा जेके माण्हू आहिनि सोफे ते वेही सोशल मीडिया हलाइण, सुबुह निंड मां उथी ऐं साईं शुरू थी था वञनि हलिया राति में, इन जा ड्रामा। माफ़ कजो, हिन जो रियल दुनिया सां को वास्तो कोन्हे। मां अञा हिकिड़ी सफ़ा सवली ॿुधायां। इंडिया मुआशी हिसाब सां, समाजी हिसाब सां हिकिड़ो मूंखे सिस्टम ॿुधायो जेको लाइफ ज़िंदगीअ जो जेको बुनियादी मोरिक सिस्टम आहे उन में असां खां पोइते हुजे। इंडिया सां घणो अॻे आहे। ठीकु, मूंखे ॿुधायो त इंडिया में वारनि हिंदी ॿोलीअ जो छा कमाल ई हुनखे अॻिते वधाईंदा था पिया वञनि। पर उहो वरी ॿियो बि वरी ॿी ॿोलीअ वारा चवंदा आहिनि त असांजे थोरी मढ़नि बि त हाणे असां सां हिते हूंदा आहिनि जेके तेलगू आहिनि, ख़बर अथव केॾो आहिनि, सवाल ई पैदा आहिनि लफ़्ज़ हिंदी जो ॻाल्हाइनि, चवंदा आहिनि त इहा असां ते मड़ी वई ज़बरदस्त। मां असांखे इहा ई वणे। त चवां थो त उहो पंहिंजे जी ॿोलीअ खे प्रमोट कीअं था पिया कनि। तेलुगु जी हाणे जेका मूवी मां हिकिड़ी ॾिठी हुनमें पंहिंजी सकावत कीअं था पिया कनि। असां चयोमांव न असां गुलामाणी सत्ता आहियूं। इलाही घटि असांखे माण्हुनि खे ख़बर हूंदी त तेलुगु में हिंदी खां वधीक मूवीज़ ठहंदियूं आहिनि ऐं हिंदीअ खां जेतिरो बजट हूंदो आहे जानदार, बिल्कुलु जानदार हम्म, जानदार हुन। मां हाणे ताज़ो ॿुधायांव न, सोशल मीडिया में मां हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर कई। बाबा हे जेको कंदकोट में थियो हुयो न चकर, किडनैप थिया हुया माण्हू न, इहो 2-2.5 साल थींदा अॻु। जनाब पंहिंजे सिंधी अख़बार जी टोटल जो टोटल अख़बारूं उन्हनि जेके ॿाहिरि असांजा धाड़ेल खणी विया उन्हनि लाइ पिया इस्तेमालु कनि लफ़्ज़ मुग़व्वी। मुग़व्वी जी असांजे न कंहिं अखि में न तारे में न कन में इहो लफ़्ज़ असां वटि बंधक लफ़्ज़ आहे, बांदी लफ़्ज़ आहे। आयो कंहिं अथॉरिटीअ खे, आयो कंहिं ग्रुप खे, आयो कंहिं सोशल मीडिया खे गिठड़ पकड़े चयो त बाबा मुग़व्वी लफ़्ज़ छो था इस्तेमालु कयो। हलो ठीकु आहे, तव्हां इंडियन मूवीज़ ॾिसो, तेलुगु मूवीज़ ॾिसो, जॾहिं बि यरगमाली थींदो आहे या मुग़व्वी थींदो आहे बंधक इस्तेमालु कंदा। भला हिते हुननि खे कोई ॾंडो थो पियो त तव्हां छो नथा पिया हिनखे इस्तेमालु कयो। किडनैप छो नथा इस्तेमालु, हास्टेज छो नथा इस्तेमालु कयो। हम्म हम्म सच्चाई ॿी शइ हूंदी आहे मिठा। हिकिड़ी ज़ुबान जी सच्चाई हूंदी आहे, हिकिड़ी अमल जी सच्चाई। अमल जी सच्चाई न आहे मिठा। मां इहो मायूस कोन आहियां, पर इहो रियल आहे, सच आहे। ठीकु आहे। एक्टिंग थिए थी पई, ॾाढी ठीकु सुहिणी आहे साईं, एक्टिंग थींदी। हाणे खुटायूं था, तव्हांजो बि इलाही टाइम बतो, कलाकु थी वियो आहे। आख़िर में बसि मूंखे इहो ॿुधायो त हाणे सिंधी ॿोलीअ जो आईंदो छा था ॾिसो? मूंखे ॾाढो ताबनाक मिलंदो। हुन मां सबबु बि आहे न, मां लॉजिक
दुआ कयो ऐं लाज खां ॿाहिरि न ॻाल्हाईंदो। सिंधी ॿोलीअ जो आईंदो मूंखे जेतिरो सुहिणो थो लॻे न, सबबु इहो आहे त उन में जेको असांजो एक्स जनरेशन खां पोइ जेका हीअ जनरेशन आई आहे इहा न हूंदी, जेका ख़दशनि जो शिकार आहे, जेका बेतबारी जो शिकार आहे, जेका हिपोक्रेट जनरेशन आहे, इहा न हूंदसि। सिंधी ॿोली पंहिंजे आबोताब सां हूंदी, हलंदी, शिकिल मटींदी, रस्मुल ख़त मटींदी। हिन में छा आहे, रस्मुल ख़त मटिजण सां छा आहे थींदो? इहो बि ड्रामो आहे त अरबिक परसो खे छॾियो न कयो, असांजी ॿोली ख़तमु थींदी, सभु ड्रामा। अरबिक परसो थी 1853 में, जेका इन्फोर्स थी 1885 आहे। इन खां पहिरियों हूंदी हटवाणकी, जेका ख़ुदावदी स्क्रिप्ट आहे। इन खां पहिरियों जेका हूंदी स्क्रिप्ट मटिजण सां छा थींदो आहे मिठा साईं? मां वरी तो हुन ॿिज जी ॻाल्हि कयां। हिन ॿोलीअ में हज़ारे साल जी नई तारीख़ आहे, इहा तकड़ी ख़तमु न थींदी। हिते अलाए केतिरा अरगोन आहे, अलाए केतिरा तरखान आहे, अलाए केतिरा मंगोल आहे। छा न कयूं? असांजे आलम जूं ज़ुबानूं कटियूं हुयूं। ॾिसो बिल्कुलु सच आहे। हींअर जेको पाकिस्तानी करंट सिचुएशन आहे, 1 यूनिट वारी साॻी हले थी पई अॼु बि। असां त सिंधी जेके अदीब 1 यूनिट सिंड्राम न निकिता आहिनि। तव्हांखे यादि आहे जेको फनकार ॻाईंदा हुया, जलाल चांडियो बि ॻाए, जलाल चांडे कैसेट में जेसिताईं हिकु क़ौमी गीत न हूंदो तेसिताईं जलाल चांडियो कीअं थींदो? चरिया हिकिड़ो अदीब आहे जेसिताईं नेशनलिज़म न विझे तेसिताईं छा थियो आहे? नेशनल कम्प्लेक्स आहिनि, यूनिवर्सल जेके शयूं आहिनि ॿियूं आहिनि साईं। त इन पासे ॾे था पिया ॾिसूं न, हिन ॿोलीअ में एतिरो दम। हिकिड़ो अलाए कहिड़ो दोस्त आहे मूंखे कराचीअ में ई मिलियो हुयो, यूनिवर्सिटी में इतफ़ाक़ सां मां वेंदो आहियां गेस्ट फैकल्टी तौर ते। हुन मूंखे इहो ई चयो, यार सिंधी ॿोलीअ में साइंसी ॿोल न आहे। मां चयो दुनिया ते तहक़ीक़ूं कहिड़ियूं थियूं हलनि पियूं? माना कहिड़ियूं ॿ शयूं आहिनि जिन दुनिया खे लोॾियो आहे। तूं थो चवे साइंस ऐं टेक्नोलॉजी। जेकॾहिं साइंस ऐं टेक्नोलॉजी जी जेकॾहिं साए में सिंधी न पई आहे, टेक्नोलॉजी जे टेक में सिंधी न पई आहे, खाऊं ॾोही। ससुई छा आहे? ॼाण वारी। इन जो ज़िद छा आहे? निसुई। बेली लैटिनिक में साइंस जो साए आयो आहे न, सी आहे न। सी छा आहे? सिंधी ॿोली सी छा आहे? हो था चवनि, मां नथो चवां। वरी मां इहा ॻाल्हि जेके मां लुगतूं ॿुधायूं काइंडली इन खे ॾिसो। टेक्नोलॉजीअ में टक, लतीफ़ 3 दफ़ा इस्तेमालु कयो आहे कापायती सुर में, टक। ॾिसो मैथमेटिक जी ॿोली जेतिरी हीअ अथव न, ॿुड़ी शिकिल जॾहिं लिखण में थी अचे तॾहिं था चऊं ॿुड़ी, न त उहो शून्य जेका वॾो थी ईंदी आहे कढी, असल में शून्य आहे सिंधी जो लफ़्ज़। कट, वध, वाधू, पाछी, उपत, नंढी आम भञोपत, वॾी आम भञोपत, त्रिपुर पासो त्रिकुंडो, बिपुर पासो त्रिकुंडो, चोरस, हम चोरस। जामेट्री जो कहिड़ो लफ़्ज़ आहे को सिंधीअ में न आहे पियो? तव्हां छॾे ॾिनो आहे, तव्हांजो मसइलो आहे न। अचो फिज़िक्स में कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको सिंधीअ में न आहे? सिंधीअ में न आहे हुन लफ़्ज़, असां मिठा छॾे ॾिनो आहे। उर्दूअ जो हिकिड़ो शेर आहे, दीवाना मुराद उसने खुद हमको बनाया है, अब खुद ही वो कहता है दीवानों से क्या लेना। असां पाण लफ़्ज़नि खे छॾे ॾिनो, फिटी करे छॾियो, उबतो गंदो करे छॾियो। हाणे चवंदा आहिनि न साईं लफ़्ज़ ई कोन्हनि। अड़े बाबा, अॼु खां 40 साल पोइ ते वञी बायोलॉजीअ जा किताब त कढो, हुन में जीव मिलंदा, घरड़ा मिलंदा। अॼोकी बायोलॉजीअ में किथे घरड़ो त कोन्हे, सेल आहे। मुंहिंजा साईं, सिंधी ॿोली साइंसी ॿोली आहे, बग़ैर कंहिं नरगसी दावा जे। महिरबानी करे मां गुज़ारिश कंदोमांव त कंहिं ॾींहं ते नेट जो ख़बर पई आहे त नेट जी तार ठहे थी पई, पाण इन ते ठेठ इन ते ॻाल्हाईंदासीं, पाण कंदासीं पॉडकास्ट। एंड आई लव टू शेयर माय आइडियाज़। त साइंस जी सिंधी ॿोली कीअं आहे, टेक्नोलॉजी जी सिंधी ॿोली कीअं आहे? मियां हे फीथो हितां जो हो, भले मेसोपोटेमिया में मिलियो आहे, फीथो हिते बि हुयो। हलो मां चवां थो न असां न ठाहियो फीथो, मिस्र ठाहियो, इराक ठाहियो, कंहिं बि ठाहियो, पर हिते बि हो। इहो फीथो, इहो वलो, इन जे विच में सराई, इन जो ॾोरणो, इन जो पाइणो, इन जी थंभरी, इन जा सुंदा, अलाए केतिरा लफ़्ज़नि फिटी करे छॾियासीं। अहिड़े नमूने सां हयातीअ सां लाॻापियल अलाए केतिरा लफ़्ज़नि, जीव जा लफ़्ज़ अलाए केतिरा असां फिटी करे छॾियासीं। मिठा हाणे पाण जेकॾहिं फिटी करे छॾियूं त असांजे घटि में घटि इहो हक़ु कोन थो पियो पुॼे। मूंखे ॿुधाए, कंडक्टर अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे न सर, जेको पाण इस्तेमालु कंदा आहियूं फिज़िक्स में।
कंडक्टर, नॉन हम्म कंडक्टर, हम्म सिंधीअ में पसरण छा आहे, पसराईंदड़, कोन पढ़ियो हुते? सर असां ॾाढा ग़ुलाम, ऐं सच ॿुधायांव थो, असां चऊं त था त असां हिन ॿोलीअ सां प्यार कंदा आहियूं, पर असां जेतिरो हिन ॿोलीअ खां नफ़रत था कयूं न इज़हार में, इहे तव्हां सोचे नथा पिया सघो। छो? असां इहो पाड़ूं था, कपियूं, असां पंहिंजे बचनि खां कसूं था, नफ़रत था कयूं सर। असां हिनखे पंहिंजो कयूं न त असां कोड़े लॻायूं, ओड़ में हटायूं, पर ग़ुलाम हूं। इन करे थिए थो। बाक़ी अॼु खां 100 साल पोइ अॼु यूट्यूब ज़रूरु ज़िंदा रहंदो, हीअ ॿोली ज़िंदा रहंदी। अॼु 7,000 न चवनि था न त जेकॾहिं पंहिंजो 22वीं सदीअ में मुमकिन आहे 7,000 में ड्रॉप थी रेशो वञी 1,300 ॿोलियुनि ते पहुचे, 300 ॿोलियुनि में पहुचे, सिंधी हूंदा। छो? जेका ॿोली AI जे कुख में अची वई, ॿिज ठाहींदी थी हले, पंहिंजो आईंदे जी सिर रखबी थी हलजे। ऐं इहा हुननि यारनि खे ख़बर आहे, जेको एलन मस्क हुजे या जेके बि हिन जा टेक्नोलॉजीअ जा जायंट्स हुजनि, उनखे ख़बर आहे त असां लफ़्ज़ रखंदासीं, हितां ई रखंदासीं, हुनजा रूट्स साइंसी आहिनि। जेकॾहिं ज़्यूस असांजो सिंधी ॿोलीअ जो रूट आहे, जेकॾहिं साइंस जा जेके सभु लफ़्ज़ आहिनि, पाण चयोमान कंदासीं, मां तव्हांजी किताब खणी, मां पाण तरीक़ो अहिड़ो कढिजो, तव्हां लिंकूं शेयर कंदो वञांव, तव्हां उहे तव्हां ॾेखारींदा बि हलो, पोइ पाण ॾिसंदासीं। पोइ इहे जेको हे जिन माण्हुनि जे दिमाग़ में इहो वेठो आहे, इहे हिन मुतासिरीन। असांजे ॻोठ जो हिकिड़ो चाचो रखियो हूंदो, उहो छा कंदो, पंहिंजे ॻोठ जे मोज़िज़ माण्हू खे बि इज़त न ॾींदो हुयो, पर थाणे ते हिकिड़ो सिपाही अची वियो न नओं, उनखे कुकड़ कुइबी, उन लाइ उताकूं विछाइबियूं, रिलियूं रखबियूं, सॼो कुझु कबो। हिकिड़ा ज़ीनोफाइल माण्हू, हिकिड़ा हूंदा आहिनि ज़ीनोफोबिक, हिकिड़ा हूंदा आहिनि ज़ीनोफिला, जेके अजनबियुनि सां प्यार कंदा आहिनि। असांजी इहे जेका पौध हले थी न, अजनबियुनि खे ॿाहिरियों जेकॾहिं ईंदो पौधो हूंदो, गॾ हूंदो, पर ड्रेस चङी हूंदो, असां चवंदासीं बिस्मिल्लाह ॿाहिरां जी साईं, मेना असां वटि क़बर पंहिंजो जी जेकॾहिं थींदा चङो हूंदो, ओ ये सो इहो थींदो आहे, गुलामानी सोच ई हूंदी आहे। इंडिया इन करे थी पिकर जो गुलाम न आहे, असां ॿाहिरां इन जी करे था क़बर चऊं, हा हिते ईंदे गुलाम। न चवंदा आहिनि। हा, जी जी, ठीकु ठीकु आहे साईं। रूट्स ते हा, न सो तव्हांजो ॾाढो इहो ज़बरदस्त आख़िर मां में ॾाढो इहो कयो आहे, पर वरी तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं, वरी ॿोलीअ जे इन ॿियनि रुख ते ॻाल्हाईंदासीं। ऐं तव्हांजी मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी, महिरबानी मूंखे ॾाढी महिरबानी। ख़ुशी थींदी, ऐं इहो मां चाहींदुमि त इहो वंडरलैंड थिए, ठीकु दैट वुड बी द आहे, वंडरलैंड। कंदासीं ऐं बिल्कुलु। बाक़ी मां अॻुवाट मां हिन ई तव्हांजे ई पॉडकास्ट में, मुंहिंजे ख़्याल में मां तव्हांखे बि ॾाढो ॾुखियो हथ आयो आहियां, मां पुन हा, ईंदो न आहे न ख़ैर आहे, थोरो। थिए थो हाणे बाक़ी मां इंसानी लॻो पियो आहियां, मसरूफ़ियतूं मां आहिनि। तहक़ीक़ पंहिंजीअ में, ठीकु आहे, इंशा ताला मुंहिंजो टारगेट आहे 25 में पंहिंजी तहक़ीक़ माण्हुनि जे साम्हूं रखण में। ठीकु सो आहे, प्रेशर कुकर में हले थो कमु, ठीकु आहे, ठीकु इंशा आहे, ताला तव्हां ॾिसंदव, ख़ुशी ठीकु। थींदी सभिनी